अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूअर्स के कीअं हो खैरियत सां हो ख़ुशि हो ज़िंदगियूं कीअं आहिनि ज़िंदगी जेका अॼु की सुबुह थी आहे उहा सुबुह कीअं आहे ऐं उहा जेका सुबुह अॼु थी आहे मूंखे लॻे थो अॼु लिटरली ईअं पियो लॻे थो किथे गर्मियूं हाणे ख़ैराबाद चई हली वियूं आहिनि काश त ईअं ई हुजे त गर्मियूं बसि एतिरे अर्से लाइ अचनि ऐं उनजा ज़ाहिर जिथे प्लस पॉइंट आहिनि उते माइनस पॉइंट बि आहिनि पर एतिरी गर्मी असां एब्ज़ॉर्ब करे छॾी आहे मुंहिंजे ख़्याल में इन खां पोइ हाणे उहो टाइम आहे जेको सर्दी जो इंजॉय करण जो आहे त असां इहो ई कुझु ॻाल्हाए रहियासीं थोरी देरि पहिरीं बि त छा सर्दियूं हिन दफ़े जल्दी अचण वारियूं आहिनि छा जीअं पोएं दफ़े थियो त सर्दियुनि जो इंतज़ारु कंदे कंदे साल ख़तमु थी वियो ऐं नए साल जी शुरूआति थी त वञी का थधड़ी हवा जेका आहे उहा असांखे मिली हुई त छा हिन दफ़े बिल्कुलु ई अलॻि शइ थियण वारी आहे हिन दफ़े छा ऑगस्ट जे एंड में या ऑगस्ट जे मिड में असांखे सर्दी वारी फीलिंग थियणु शुरू थी वई आहे बिकॉज़ तव्हां हे जेको स्टार्ट आहे ऑगस्ट जो इन में सुबुह त बिल्कुलु ई उहा फील आहे जेका सर्दियुनि वारे टाइम ते हूंदी आहे सो आहिस्ते आहिस्ते मूंखे लॻे थो सुबुह खां पोइ ॾींहं खां पोइ शाम खां पोइ राति बि उहा ई थधी थींदी अच्छा जी इन सां गॾोगॾु जॾहिं तव्हां ताज़ा तरीन शयुनि जी ॻाल्हि था कयो त अॼु जी जेका हॉट न्यूज़ आहे उहा कुझु इहा आहे त गुज़िरियल 6 ॾींहंनि खां इस्लामाबाद में त धरना शरना त हली रहिया हुआ जिते ही बरसातुनि जो सीज़न आयो त धरननि जो सीज़न बि स्टार्ट थी वियो आहे सो जी इस्लामाबाद में त गुज़िरियल 6 ॾींहंनि खां जेको धरनो आहे उहो हली रहियो आहे पर अॼु कराची वारनि जे लाइ बि हिकु ताज़ा तरीन ख़बर आहे त गवर्नर हाउस जे ॿाहिरि को धरने जो को प्रोग्राम आहे जेको थियण वारो आहे आई गेस 5 PM जेको टाइम आहे जेको मुक़ररु कयो वियो आहे पर मज़े जी ॻाल्हि इहा आहे असां हमेशह जॾहिं बि का अहिड़ो को एक्ट थींदो आहे त चवंदा आहिनि न त जेको रिएक्शन हूंदो आहे एक्शन त थी वेंदो आहे पर जेको रिएक्शन हूंदो आहे ॾाढो हार्शली असांखे नज़र ईंदो आहे ॾाढो कॾहिं बुरनि लफ़्ज़नि में कॾहिं बुरनि शयुनि में असांखे नज़र ईंदो आहे पर अॼु ॾाढो मज़ो आयो जॾहिं इहो ॿुधण लाइ मिलियो ऐं उहे लफ़्ज़ ॿुधण लाइ मिलिया त असांजा गवर्नर साहिबु हमेशह असांखे अमेज़ कंदा रहंदा आहिनि पंहिंजी कारकर्दगी सां पंहिंजी परफॉर्मेंस सां ऐं असांजा गवर्नर साहिब जो वरी अगेन हिकु ॿी ॾाढी ज़बरदस्त चवणी अॼु जेका साम्हूं आई आहे इन ई धरने जे लाइ त जी तव्हां अचो बेशक अचो गवर्नर हाउस जे ॿाहिरां छा अंदरि अची तव्हां धरनो कयो को मसइलो कोन्हे ऐं बल्कि मौसम जेको आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत आहे त छो न तव्हांजे लाइ कुझु अहिड़ो खाइण पीअण जे लाइ ऐं बारिश सां गॾोगॾु चांहि जो बि ऐं पकौड़नि जो बि इंतज़ाम कयो वेंदो सो इहा जी ॻाल्हि आहे असांजे गवर्नर साहिब जी ऐं एक्चुअली सभई माण्हू अगरि एतिरा काम माइंडेड थी वञनि त शायदि ही जेको झेड़ो झटो असांखे हिकु पॉलिटिक्स जो लफ़्ज़ ॿुधी असांखे ईअं लॻंदो आहे त को ख़ुदा न ख़ास्ता को जंगी मैदान आहे जेको असांखे नज़र अची रहियो आहे जेको असांखे ॿुधण लाइ मिले थो त इहो जेको जंगी मैदान आहे की छो न असां सुठनि लफ़्ज़नि में ख़ूबसूरत लफ़्ज़नि में ॾिसो ॻाल्हि त थींदी आहे का बि ॻाल्हि आहे उहा ॻाल्हि त उहा ई रहंदी आहे पर जॾहिं तव्हां उन ॻाल्हि जे चवण जो उन ॻाल्हि जी अदायगी जो जॾहिं थोरो सो अंदाज़ चेंज करे था छॾियो त उहा ई ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी आहे सो जी ही इस्लामाबाद में त ॾाढियूं तल्ख़ ॻाल्हियूं बि ॿुधण में अचनि पियूं धरने में ऐं अगरि चयो इहो वियो आहे त अॼु बि अगरि जेके सिटिंग्स थींदियूं जेके वर्ड्स एक्सचेंज थींदा उन में अगरि कुझु ॻाल्हियूं न मिलियूं वयूं त शायदि इन खां वधीक एक्सट्रीम ते असांखे शयूं नज़र अचनि मुल्क में पर उन जी जॻह ते बिल्कुलु ई उपतड़ हिते थी रहियो आहे गवर्नर साहिबु त मुरागो ई दरवाज़ा खोले वेलकम करे छॾियो आहे तमामु माण्हुनि खे जेके माण्हू हिन धरने में अची रहिया आहिनि ऐं उन्हनि मां जेके माण्हू हूंदा उन्हनि खे इहो बि टेंशन न हूंदो त वेंदासीं यार त को बुख ते वेहणो पवंदो को हीअं थींदो को हूअं थींदो बिकॉज़ असांजा जेके सिंध जा गवर्नर साहिब आहिनि उहे हूअं ई तव्हां सभई ॼाणियो था त उहे दिलि वारा माण्हू आहिनि हमेशह माण्हुनि खे वेलकम कंदा आहिनि त हिननि धरने खे बि उहे वेलकम करे रहिया आहिनि ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे जेका असांखे हिकु पॉलिटिशियन में नज़र अची रही आहे पॉलिटिक्स में नज़र अची रही आहे इन सां गॾोगॾु जी कुझु अहिड़ियूं शयूं बि थी रहियूं आहिनि मुल्क में जेके शायदि कल्ह असां ॾाढो ख़ुशि थी चई रहिया हुआसीं कल्ह ॾाढो ख़ुशि थी मां तव्हांखे ॿुधाए रही हुअमि त भई जी निज़ाम ॾाढो बहितरु नज़र अचे पियो बारिश थोरी थी ही शायदि तंहिं ताईं निज़ाम बहितरु हो पर अॼु अगेन न्यूज़ जेके आहिनि उहे ई ॿुधण में अचनि पियूं जेके अक्सर जॾहिं बि बारिश थींदी आहे न सिर्फ़ु कराची तमामु सिंध में तमामु पाकिस्तान जी कुंडुनि में हा किथे घटि किथे वधीक पर अक्सर इहे न्यूज़ ॿुधण में ईंदियूं आहिनि त फलां जेका शारा आहे उहा पाणी में किथे ॿुॾी वई फलां घर में पाणी हीअं अची वियो फलां जॻह ते हीअं थी वियो फलां जॻह ते लाइट जो मसइलो थी वियो
हिन दफ़े बि कुझु इहो ई थियो आहे। कल्ह खां जेको बरसातुनि जो 3 ॾींहं खां एक्चुअली बरसातुनि जो जेको सिलसिलो स्टार्ट थियो आहे, कल्ह थोरो सो बरसाति जेको आहे उहो ज़ोर पकड़ी आहे कराची में। ऐं जॾहिं बारिश ज़ोर पकड़ियो त असांजी शाहराहुनि बि कराची जी शाहराहुनि ज़ोर ज़ोर सां ॿुधायो त जी हाणे बारिश पए पई। हाणे जेसि ताईं असां बर्दाश्त करे सघिया हुआसीं असां करे छॾियो। हाणे जेको आहे उहो असांजे इदारनि खे थोरो सो शेक करणो पवंदो ऐं ॿुधाइणो पवंदो त जी बरसाति थोरी घणी सफ़ाई सां कमु न हलंदो। बिकॉज़ असांजो मूंखे ईअं लॻे थो इन में असांजो बि क़सूरु आहे। असां सफ़ाई जे बारे में त चवंदा आहियूं त इदारा असांजा सफ़ाई नथा कनि, एतिरी महिनत कंदा आहियूं। उहा अगरि कुंड ख़राबु थी आहे त उनजो ज़िम्मेदार बि असां ई आहियूं। बिकॉज़ असां सही टाइम ते सही जॻह ते अगरि असां पंहिंजो वेस्टेज जेको आहे उहो उछलायूं त शायदि हींअर जेके ब्लॉकेज ऐं डिफरेंट शयूं जेके असांखे नज़र अचनि पियूं उहे ईअं नज़र न अचनि। सो जी बजाए इन जी जो असां फला खे ब्लेम कयूं, उहो बि चवंदा आहियूं त जॾहिं तव्हां हिकु फिंगर कंहिं ते पॉइंट आउट कंदा आहियो त 4 फिंगर्स जेके आहिनि या 3 फिंगर्स उहे तव्हांजे मथां ईंदियूं आहिनि। त पहिरीं उन्हनि 3 फिंगर्स खे असां पढ़ूं था त कहिड़े कहिड़ा असांजा मसइला आहिनि, उन खां पोइ असां ॿियनि खे चवंदासीं त जी छा थियो आहे, कीअं थियो आहे, कीअं न थियो आहे। हींअर ताईं जी बहरहाल ख़बर इहा ई आहे त काफ़ी जॻहियुनि ते काफ़ी अंडरपासिस ते काफ़ी रस्तनि ते जेको ट्रैफ़िक जो निज़ाम आहे उहो बि धरम वरम आहे। ऐं जेके रस्ता आहिनि उहे पाणी जो या समुंड जो या कंहिं तालाब जो मंज़र पेश करे रहियूं आहिनि। ऐं आई गेस मुंहिंजे ख़्याल में टाइम सां गॾोगॾु इहो बि सही थी वेंदो। बिकॉज़ अॼु बि अल्हम्दुलिल्लाह ईअं न आहे त तव्हां ख़ाली रस्ता ॾिठा आहिनि, अॼु बि उहे वर्कर्स मूंखे पंहिंजे रस्ते में नज़र आया। दैट मीन्स त कमु थिए पियो। येस वी नीड अ लिटिल मोर एफर्ट उन में, बट कमु थिए पियो, ईअं न आहे त न पियो थिए। अच्छा जी महिमाननि जी तरफ़ अचूं था। महिमान सां गॾु जेके तशरीफ़ फरमा आहिनि, अॼु ॿ अहिड़ियूं शख़्सियतूं असां सां गॾु जुड़ियूं आहिनि जेके ॿई उहे शख़्सियतूं आहिनि जिन पंहिंजी ज़िंदगियुनि में पंहिंजी ज़िंदगी ॿियनि जे लाइ जी आहे या ॿियनि जे लाइ कमु कंदे जी आहे। अॼु ॿई शख़्सियतूं असां वटि अहिड़ियूं वेठियूं आहिनि। अच्छा, कुझु प्रोफेशन बि अहिड़ा हूंदा आहिनि जेके चवण जे लाइ प्रोफेशन हूंदा आहिनि, बट एक्चुअली तव्हां हिकु वेलफेयर जो कमु हूंदो आहे जेको तव्हां करे रहिया हूंदा आहियो। त अॼु ॿई पर्सनैलिटीज़ अहिड़ियूं जुड़ियूं आहिनि। सभिनी खां पहिरीं हिकु अहिड़ी पर्सनैलिटी जी तरफ़ मां वञणु चाहियां थी जेके माशाल्लाह सां पाण हिकु कामयाबु बिज़नेसमैन त आहिनि ई, अदीब त आहिनि ई, गॾोगॾु माण्हुनि जा मसइला हल करण वारी जेका पर्सनैलिटी हूंदी आहे न उहा जनाब में असांखे मिलंदी आहे। जनाब जी जॾहिं तव्हां बैकग्राउंड जी ॻाल्हि था कयो, जॾहिं फैमिली जी ॻाल्हि था कयो, त उन में बि खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंमें जर्नलिज़म बि शामिलु थिए थो, जंहिंमें उहे तमामु शयूं, उहे ख़ूबसूरत लफ़्ज़ शामिलु थियनि था जेके असांजे कल्चर खे रिप्रेज़ेंट कनि था। त अॼु असां उन्हनि सां कुझु ख़ूबसूरत ॻाल्हियूं कंदासीं, कुझु अदब जूं, कुझु बिज़नेस रिलेटेड इशूज़ बि उन्हनि सां डिस्कस कंदासीं। असां गॾु तशरीफ़ रखनि था जनाब सारंग लाशरी साहिबनि जेके तशरीफ़ रखनि था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं हो, ख़ैरियत सां हो, ख़ुशि आहियो? फर्स्ट क्लास। अल्लाह जी महिरबानी आहे, वॾी महिरबानी धरती टीवी 7 जी जिन्हनि यादि कयो। वरी महिरबानी तव्हांजी जो तव्हां वक़्तु कढी असांजे चैनल ते आयो। ज़िंदगी कीअं आहे सारंग साहब? ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत आहे जेकर तव्हां उन अंदाज़ सां खे जियो। ॾुखी बि ॾाढी आहे, पर ख़ैर ॾुखियाऊं ऐं महलूं मुड़सनि थी ईंदियूं आहिनि। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त माण्हू पंहिंजो वक़्तु सुठो गुज़ारे वञे ऐं पंहिंजे आस पास जेके तव्हांजा रिश्ता, तव्हांजा दोस्त, तव्हांजा अज़ीज़ अकारब जेके तव्हांजी ज़िमेदारी आहिनि, तव्हां उन सां ओड़े तरीक़े सां निभाए रखो त ज़िंदगी खे तव्हां शानदार तरीक़े सां जी सघो था। डिपेंड थो करे त तव्हां कहिड़े ख़्याल जा आहियो पाण। हाँ, कहिड़े ख़्याल जा आहियो। बिल्कुलु 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 सही ॻाल्हि आहे। अच्छा जी, हिकु ॿिया महिमान आहिनि जिन जी तरफ़ मां वञणु चाहियां थी। अगेन जीअं मां चयो त जी कुझु प्रोफेशन्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके न सिर्फ़ु प्रोफेशन हूंदा आहिनि, बट बेसिकली उहे हिकु वेलफेयर जो कमु हूंदो आहे जेको उहे करे रहिया हूंदा आहिनि। ऐं जेके माण्हू मतिलबु हिकु त तव्हांजो प्रोफेशन आहे, हिकु त असां एफर्ट विझंदा आहियूं त जी हीअ असांजो प्रोफेशन आहे, बट उहो प्रोफेशन में एफर्ट विझंदे विझंदे असांखे ख़बर न पई रही हूंदी आहे त असां केतिरनि माण्हुनि जी हेल्प करे रहिया हूंदा आहियूं। सो आई गेस तमामु जेके असांजा डॉक्टर्स आहिनि, दे आर ऑल्सो वन ऑफ दोज़ पीपल जेके पंहिंजे प्रोफेशन सां गॾोगॾु हिकु वेलफेयर बि हूंदी आहे जेके करे रहिया हूंदा आहिनि। जनाब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, पाण डेंटल सर्जन आहिनि ऐं हिकु कॉलेज में जनाब पाण एसोसिएट प्रोफेसर आहिनि ऐं वाइस प्रिंसिपल बि आहिनि। असां गॾु तशरीफ़ रखनि था डॉक्टर कैलाश कुमार साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं हो, ख़ैरियत सां हो, ख़ुशि आहियो? अल्लाह जा एहसान। तबियत ठीकु आहे कैलाश साहब? बिल्कुलु ज़बरदस्त। ज़िंदगी कीअं आहे? ज़िंदगी जीअं साईं बयानु कयो त बिल्कुलु ॾाढी ख़ूबसूरत आहे, पर ऑफकोर्स उन ज़िंदगी खे ख़ूबसूरत ठाहिण लाइ जेको स्ट्रगल जेका करणी थी पवे उन में त मुश्किलातूं अचनि ई अचनि थियूं, तॾहिं वञी उहा ख़ूबसूरत ठहे थी, तॾहिं ख़ूबसूरत थिए थी। बिल्कुलु। अच्छा, मूंखे कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त जेसि ताईं तव्हांजी ज़िंदगी हिकु त तव्हांखे ख़ूबसूरत तव्हां ॿार हिकिड़ो नंढो बेबी हूंदो आहे, उहो दुनिया में ईंदो आहे,
उहो ईंदो आहे उनखे ओॾी महिल ख़बर न हूंदी आहे त दुनिया छा आहे, पर आहिस्ता आहिस्ता ज़िंदगी जी हक़ीक़त तव्हांखे तॾहिं ख़बर पवणु शुरू थींदी आहे जॾहिं तव्हां मेच्योरिटी वारे लेवल में ईंदा आहियो। सो जीअं जीअं तव्हां वधी रहिया हूंदा आहियो तीअं तीअं मूंखे लॻंदो ज़िंदगी जी असली हक़ीक़तूं तव्हांजे साम्हूं ईंदियूं आहिनि। बिल्कुलु ॻाल्हि सही आहे, पर अॼुकल्ह त जॾहिं मेच्योरिटी खां अॻु में जो जेको लेवल आहे न, जेको सोशल मीडिया ऐं मोबाइल ऐं इन जी दौर आहे, उनमें माण्हू खे अॻु में ई ख़बर पइजी थी वञे। तव्हां ॾिठो हूंदो स्कूल एज लाइफ में बि माण्हू अॼुकल्ह करियर ओरिएंटेड थी विया आहिनि। माण्हुनि खे इहो अंदाज़ो हूंदो हुयो, अंदाज़ो थी थो वञे त मूंखे अॻिते वञी लाइफ में छा करिणो आहे। त मुंहिंजे हिसाब सां हाणे जेका इमेच्योरिटी वारी लेवल आहे, जेको पाण सम्झूं था त कॉलेज लाइफ ऐं यूनिवर्सिटी लाइफ मेच्योरिटी लेवल आहे, बट हाणे स्कूल लाइफ बि जेको आहे उनमें बि माण्हू काफ़ी इन शइ सां उजागर थी रहिया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, बिकॉज़ आई गेस असांजो जेको ॿारु आहे उहो शायदि जेका मेडिकल मेच्योरिटी जी एज आहे उन ते पहुचण खां पहिरीं उनजो माइंड मेच्योर थी थो वञे। बिल्कुलु सही था चओ, छो त प्रैक्टिकल लाइफ हींअर हिन दौर में अॻु में ई शुरू थी वञे। अॻु में ईअं हूंदो हुयो त असांखे डिफरेंट माण्हुनि सां कंसल्टेशन वठणी पवंदी, काउंसलिंग ऐं करियर ओरिएंटेड सेमिनार वठणा पवंदा, पर हाणे अॼुकल्ह त एवरीथिंग इज़ अवेलेबल ऑन यूट्यूब एंड गूगल। ऐं अॼुकल्ह जो ॿारु त टेक्नोलॉजी जो ॿारु आहे, त हुनखे हर शइ अॻु में ई ख़बर पइजी थी वञे। जी अच्छा, इहा बि कमाल जी ॻाल्हि आहे त ख़बर पवणु हिकु सुठी ॻाल्हि बि आहे, पर चवंदा आहिनि त वक़्त खां पहिरीं अगरि वधीक ख़बर पइजी वञे त उहो नुक़सानगार बि आहे। जिथे इल्मु सुठो आहे उते वरी तव्हांखे वक़्त खां पहिरीं अगरि वॾो इल्मु मिली वञे त उनखे संभालणु बि मुश्किल आहे। अच्छा जी, इन सां गॾोगॾु ॻाल्हियुनि जो सिलसिलो त अलहमदिल्ला स्टार्ट थी वियो आहे। हीउ जेको मौसम माशाल्लाह सां ख़ूबसूरत, सारंग साहिबु तव्हां खां पुछणु चाहींदमि, जेको मौसम माशाल्लाह सां ख़ूबसूरत हली रहियो आहे ऐं प्यारो प्यारो मौसम कराची जो नज़र अची रहियो आहे, इन में कीअं ज़िंदगी गुज़री रही आहे, कीअं मौसम खे इंजॉय कंदा आहियो? तेज़ी सां चेंज थिया आहिनि। हिन वक़्तु तव्हांखे अंदाज़ो हूंदो त जेका पोइ 2 महीननि में 2.5 महीननि जेका गर्मी जो जेको सिलसिलो हुयो, माण्हू खे ॾाढो बेज़ार कयो ऐं माण्हू हिन वक़्तु बारिश खे ॾिसी रहिया आहिनि को अलाह बाज करे का ख़ैर जी बारिश पए, पर असां जेको सिस्टम आहे रोडनि जो उहो डवांडोल थींदो आहे, किराए थींदी आहे, माण्हू दायूं कंदा आहिनि। सो मक़सदु चवण जो इहो आहे त असांखे मौसम में सर्दी गर्मी इहे इंसान जा हिकिड़ा सिलसिला आहिनि, ईंदा आहिनि। कॾहिं सर्दी वधी वेंदी आहे, कॾहिं गर्मी वधी वेंदी आहे, पर वरी ज़िंदगी खे सर्वाइव करिणो आहे ऐं हलंदी रहंदी। माशाल्लाह, बिकॉज़ ज़िंदगी त आहे ई हलण जो नालो न। जी जी बिल्कुलु, न ज़िंदगी जो जेको पहियो आहे उहो त घुमंदो ई रहंदो ऐं हुनमें जेको तव्हांखे हर शइ खे फेस करिणो आहे। बिल्कुलु सक्सेसफुली फेस करिणो आहे। हा, अच्छा, इन असां ज़िंदगी जे पहिये जी ॻाल्हि त कयूं था, ज़िंदगी जी रवानगी जी त ॻाल्हि कयूं था, पर जॾहिं तव्हां जहिड़ी पर्सनैलिटीज़ सां मिलूं था त असांखे ख़बर पए थी त उहो जेको पहियो जेको असांखे सदियुनि पहिरीं असांखे मिलियो आहे, उहो पहियो जेको असांखे पंहिंजी कल्चर जी ॻाल्हि कजे असांखे नज़र अचे थो, उहो पहियो हर सालनि खां पहिरीं, पर छा उन पहिये खे असां उन ख़ूबसूरती सां उहे रंग उहे प्यारी प्यारी शयूं सां ऐड करे चुका आहियूं? इन जे बारे में ज़रूरु प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं, पर जी वक़्तु थियो आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था इन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, कुछ शयूं, कुछ ॻाल्हियूं, कुछ शख़्स, कुछ माण्हू अहिड़ा ज़िंदगी में हूंदा आहिनि जिन खां बिना प्रोग्राम मां हमेशह चवंदी आहियां त अधूरो लॻंदो आहे। हाशिम भाई असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे हाशिम भाई? ज़िंदगी कीअं आहे हाशिम भाई? किथे हुई ज़िंदगी? रस्ते में थोरो मौसम, हा, ट्रैफिक बि तव्हां ख़बर? हा हा, थोरो पाणी। खैर असांखे ट्रैफिक ख़तमु करे त बहानो खपंदो आहे। माना गरम मौसम हुजे त ट्रैफिक, थधी मौसम हुजे त ट्रैफिक, पाणी वसे त ट्रैफिक, सफ़ाई थिए त ट्रैफिक, को अचे तॾहिं ट्रैफिक, का मूवमेंट हुजे तॾहिं ट्रैफिक, ज़रे घटि जी देरि हूंदी आहे। हा, ज़रे घटि जी। ख़ैर जी, फाइनली जॉइन करे छॾियो हाशिम भाई असांखे अॼु। ऐं उहो चवंदा आहिनि, हमेशह चवंदा आहिनि त जेका शइ थियणी हूंदी आहे उहा थी वेंदी आहे, पर कामयाबु शख़्स उहो हूंदो आहे त उन कामयाबी खे जॾहिं तव्हां ॾाढो ख़ूबसूरती सां, तव्हां उन ख़ूबसूरत अंदाज़ सां उन तमामु मसइलनि खे तव्हां एक्सेप्ट कयो ऐं पंहिंजी कामयाबी जी तरफ़ पंहिंजा जेके क़दम आहिनि उहे वरी वधायो। सो कामयाबी मूंखे लॻे थो इहा हूंदी आहे त तव्हां पंहिंजो किथे बि को फुल स्टॉप न ॾियो। हा, पॉज़िस ईंदा आहिनि ज़िंदगी में, पर फुल स्टॉप शर्त इहा आहे त फुल स्टॉप न अचणु खपे। हाशिम भाई, जल्दी सां कुझु पंहिंजे व्यूअर्स जे लाइ शामिलु कयूं। जी
हमसे खफा हो गए ऐ जाने तमन्ना, भीगे हुए मौसम का मजा क्यों नहीं लेते। क्यों हमसे खफा हो गए ऐ जाने तमन्ना, क्यों हमसे खफा हो गए ऐ जाने तमन्ना, भीगे हुए मौसम का मजा क्यों नहीं लेते, क्यों हमसे खफा हो गए। खफा हो गए। बाहर की फजा में देखो तो जरा झांक के, बाहर की फजा में बरसात ने एक आग लगा दी है हवा में, इस आग को सीने में बसा क्यों नहीं लेते, इस आग को सीने में बसा क्यों नहीं लेते, भीगे हुए मौसम का मजा क्यों नहीं लेते, क्यों हमसे खफा हो गए ऐ जाने तमन्ना, क्यों हमसे खफा हो गए ऐ जाने तमन्ना, भीगे हुए मौसम का मजा क्यों नहीं लेते, भीगे हुए मौसम का मजा क्यों नहीं लेते, भीगे वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, कुछ शयूं ज़िंदगी में अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके थी रही हूंदियूं आहिनि, जेके हली रही हूंदियूं आहिनि, पर उन्हनि जी ख़ुशी, उन्हनि जो एहसास कई गुना वधीक थी वेंदो आहे जॾहिं तव्हां उनखे इन तरीक़े सां महसूसु करणु शुरू करे छॾंदा आहियो। न सारंग साहिबु ईअं ई बिल्कुलु ईअं ई आहे। तव्हां त लफ़्ज़नि जे असर खे सम्झंदा हूंदो बख़ूबी, सो लफ़्ज़नि जो कुझु अहिड़ो असरु आहे त जॾहिं तव्हां उनखे उन्हनि लफ़्ज़नि सां सेलिब्रेट कंदा आहियो त सरतारी थी थो वञे, जेकर तव्हां मौसम खे डिस्क्राइब था कयो गाने में, सिंगिंग में, हा त उहो तव्हां सर थी थो वञे। बिल्कुलु सही थियो। हाणे भले उहा बारिश हींअर बंदि हुजे, हींअर उस निकिरी चुकी हुजे हींअर ताईं, पर असां अञा ताईं उन मौसम खे असां इंजॉय पिया कयूं। अजी कुझु ॻाल्हियूं ॾाढी ख़ूबसूरत इंशाल्लाह प्रोग्राम में शामिल थी रहियूं आहिनि, कुझु कम जूं बि ॻाल्हियूं शामिल करणु चाहियां थी। डॉक्टर साहिबु तव्हां जी तरफ़ अचणु चाहियां थी। ऐं हीउ जेको हिकु डेंटल कैटेगरी आहे, चाहे उहो तव्हां डेंटल कंसल्टेंट जी ॻाल्हि कयो या सर्जन्स जी ॻाल्हि कयो या स्टडीज़ जी ॻाल्हि कयो, थोरो सो मां इन जे बारे में ॼाणणु चाहियां थी। असांजो अॼोको बिकॉज़ यू आर रिलेटेड टू अ कॉलेज ऑल्सो, थोरो सो मां इन बारे में ॼाणणु चाहियां थी। असांजो अॼोको जेको स्टूडेंट आहे उहो केतिरो हद ताईं उन तरफ़ अट्रैक्ट थिए पियो डेंटल एजुकेशन जी तरफ़। ॾिसो, हिन जेका मॉडर्न डेज़ या मॉडर्न सिविलाइज़ असांजी जेका सिस्टम आहे हींअर, उनमें असां तव्हांजे अचण खां पहिरीं साईं सां डिस्कशन करे रहियासीं त डेंटिस्ट्री नाउ बिकमिंग इज़ वेरी वास्ट फील्ड। हा, इलाही तव्हां ॾिठो हूंदो त पहिरीं जेकॾहिं हिकु एरिया में हिकु डेंटिस्ट हुयो त हाणे उनजी जाइ ते 10 डेंटिस्ट आहिनि। ठीकु आहे, छो त डेंटिस्ट्री इज़ अ बैचलर डिग्री एज़ कम्पेयर टू द मेडिकल साइड। हिते हींअर 4 years प्रोग्राम आहे, बट विदिन फ्यू ईयर्स, 1-2 सालनि खां पोइ थी सघे थो त इहो बि 5 years प्रोग्राम थी वञे। अच्छा,
इन पाकिस्तान डेंटिस्ट्री जेका आहे उहा थोरी लिटिल बिट ईज़ी आहे एज़ कम्पेयर टू द बाक़ी फॉरेन कंट्रीज़ में। ऐं हिते हाँ बिल्कुलु हिते एक्सपेंसिव बि न आहे एतिरी, चीपर आहे एतिरी, ऐं ईज़ी टू अवेल आहे। फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं को कम्पीट थो करे हिन जेके बि असांजा जेके पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटीज़ आहिनि थ्रू डिफरेंट जेके असांजा टेस्ट थींदा आहिनि MD-CAT वग़ैरह, इन जे ज़रिए को कम्पीट थो करे त उन में बि कॉम्पिटिशन एतिरो मुश्किल न आहे जेतिरो ॿाहिरनि मुल्कनि में आहे टफ। ऐं एतिरा कॉलेजिस ओपन थी चुका आहिनि, एतिरा थी रहिया आहिनि, त उते बि तव्हां जीअं चयो त चीपर आहे एज़ कम्पेयर टू अदर कंट्रीज़ में। त ऑब्वियसली इलाही ओरिएंटेशन आहे थ्रू डिफरेंट प्लेटफॉर्म्स। जी फॉर एग्ज़ाम्पल असीं हींअर हिकिड़े प्लेटफॉर्म ते वेठा आहियूं त ज़रूरु ॿ माण्हू ॿुधंदा हूंदा, ॿ स्टूडेंट ॿुधंदा हूंदा, त इन्हनि प्लेटफॉर्म जे ज़रिए जो काफ़ी स्टूडेंट जेके आहिनि अवेयर थियनि था। ठीकु आहे, असांजी बैच में या असांजी हींअर असांजा काफ़ी अहिड़ा स्टूडेंट आहिनि जेके पंहिंजी चॉइस ते डेंटिस्ट्री सिलेक्ट था कनि। पहिरीं ईअं हूंदो हुयो त हर कंहिंखे मेडिकल साइड ते वञिणो, डॉक्टर थियणो, पर हाणे डेंटिस्ट्री खे पंहिंजी चॉइस ते बि माण्हू सिलेक्ट था कनि। त इन जो मतिलबु इहो आहे त काफ़ी माण्हू अवेयर आहिनि ऐं काफ़ी हिन फील्ड ॾांहुं काफ़ी माण्हू रवां बि थियनि था। अच्छा डॉक्टर साहब, हिकु शइ जेका असांखे ॾाढी हूअं ई नॉर्मली असांखे नज़र ईंदी आहे, नॉट फॉर अ स्पेसिफिक फील्ड, कंहिं बि शइ जे लाइ, कंहिं बि जॻह जे लाइ, कंहिं बि फील्ड जे लाइ असांखे अक्सर नज़र ईंदो आहे त जॾहिं बि उन जो नंबर वधंदो शुरू थींदो आहे त उनजी वैल्यू किथे घटि थींदे नज़र ईंदी आहे, जेका शायदि असांजी एडवोकेसी में असांखे हिकदमि सां हिकु वॾो नंबर असांखे नज़र आयो, उअं ई असांजी जेका उहा वैल्यू हुई उहा घटिजंदी वई, बिकॉज़ ज़ाहिर आहे हर घर में पंहिंजो वकील वेठो आहे। त छा हिन जो बि फ्यूचर कुझु ईअं नज़र अचे पियो? ॾिसो, जेकॾहिं इन शइ ते ॾिसंदासीं न त काफ़ी स्टूडेंट्स मूंसां कॉन्टेक्ट कंदा आहिनि, चवंदा आहिनि त सर हाणे इन फील्ड में सेचुरेशन थी वई आहे। जीअं मेडिकल साइड ते इलाही स्पेशलिटीज़ आहिनि, माना दिलि जो अलॻि डॉक्टर आहे, अखियुनि जो अलॻि आहे, दिमाग़ जो अलॻि आहे। त डेंटिस्ट्री में बि हींअर पाकिस्तान में 5 खां 6 स्पेशलिटीज़ आहिनि। माना सिर्फ़ु BDS न आहे, हिन खां पोइ पोस्ट ग्रेजुएशन आहे जंहिंमें माण्हू स्पेशलाइज़ेशन करे थो सघे, ऐं उन जे बारे में अञा पब्लिक खे एतिरी अवेयरनेस ई न आहे। सभिनी जे लाइ ॾंदनि जो डॉक्टर हिकिड़ो ई हूंदो आहे, बट वी हैव अराउंड 5 to 6 स्पेशलिटीज़ इन पाकिस्तान। अच्छा, इहे ई साॻियूं 10 खां 11 स्पेशलिटीज़ ॿाहिरनि मुल्कनि में आहिनि, छो त असां वटि उहा फैकल्टी न आहे, उहा स्टाफ न आहिनि, उहे टीचर्स न आहिनि, उहे क्वालिफाइड माण्हू न आहिनि हिते। त विदिन 2-3 इयर्स में जॾहिं इहे स्पेशलिटीज़ वधंदियूं, वास थींदियूं, त अपॉर्चुनिटीज़ वधंदियूं, त अञा ई सेचुरेशन जेका आहे उहा घटि थींदी ऐं इहा फील्ड अञा वधीक वास थींदी। अच्छा, मुंहिंजे हिसाब सां जेकॾहिं असीं इन ॻाल्हि ते सोचींदासीं न त माना हर घर में जेकॾहिं ॾंदनि जो डॉक्टर आहे त हिकिड़ी कॉम्पिटेंसी माण्हू जी जेका आहे न, माना कॉम्पिटेंट माण्हू मार्केट में जेका आहे न उहा तव्हांजी हिकिड़ी वधी थी वञे, कॉम्पिटेंसी वधी थी वञे, माना हिकु माण्हू ॿिए माण्हू खां वधीक कॉम्पीट करण जी कोशिशि कंदो। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असीं ॾिसूं त हज़ारे डॉक्टर्स ग्रेजुएट थियनि था हर साल MBBS में, जेकॾहिं उहे इहो ई सोची करे घर वेही रहनि त बाबा हाणे त माण्हू सभु अची वञनि, असांजे लाइ जॻह ई न आहे, त माण्हू छा कंदो, अञा वधीक स्ट्रगल कंदो पंहिंजो नालो ठाहिण लाइ। ठीकु आहे, तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं बि तव्हां कंहिं डॉक्टर सां, को बि असांजो फैमिली मेंबर कंहिं डॉक्टर सां कंसल्ट कंदो आहे, चवंदो त यार रिकमेंड मी अ बेस्ट डॉक्टर या रिकमेंड मी अ बेस्ट डेंटिस्ट, त हू बेस्ट आहे छो त हुन महिनत करे पंहिंजो नालो ठाहियो आहे। ठीकु आहे, हाणे हज़ारे लखनि डॉक्टर मां हिकिड़ो बेस्ट छो थियो आहे, हुन महिनत कई आहे। त मुंहिंजे हिसाब सां भले 1000 छा लख बि डेंटिस्ट थी वञनि न, त बेस्ट उहो ई हूंदो जेको हुनमें कॉम्पिटिशन करे महिनत कंदो ऐं नालो ठाहींदो। बिल्कुलु। ऐं हूअं बि ॾिसो, दुनिया एॾी तेज़ी सां अॻियां वधी रही आहे, ईअं ई तव्हांजो जेको स्टडीज़ आहिनि उहे एतिरो तेज़ी सां चेंज थी रहियूं आहिनि। असां सिलेबस ते हमेशह बहस कंदा आहियूं त सेम आहे या कुझु बि आहे, बट उन जे हूंदे हक़ीक़त इहा ई आहे त हिकु टाइम हूंदो हो जॾहिं माण्हू चवंदा हुआ त जी तव्हां सिर्फ़ु प्राइमरी एजुकेशन हासिलु करे छॾियो त बि खोड़ आहे, पर उन खां पोइ हिकु टाइम आयो जिथे तव्हां मैट्रिक ऐं A लेवल्स खे ॾिठो, उन खां पोइ टाइम आयो जिथे तव्हां कॉलेज जी डिग्री ॾिठी, पोइ वरी उहो टाइम जॾहिं असां पढ़ी रहियासीं त ख़बर पइजी अगरि तव्हां ग्रेजुएशन करे छॾी त यू आर समथिंग, अॼु PhD होल्डर बि कुझु कोन्हे। सो इहा त मुंहिंजे ख़्याल में जेका रेस आहे इहा वधि खां वधि थींदी थी वञे, ऐं विच इज़ ऑल्सो गुड, मां इहो न पई चवां त हिन में का बुरी शइ आहे, पर उहा रेस जेका आहे उहा अॻियां वधंदी पई वञे ऐं उनजो जेको हिकु टाइम स्पेन आहे उहो वधंदो पियो वञे। सो कॾहिं बि सिखण जे लाइ मूंखे लॻे थो
को बि हिकु फुल स्टॉप आहे कोन या को पॉज़ आहे कोन, उहो हलंदो ई रहंदो, ईअं ई असांखे नज़र ईंदो रहंदो। सारंग साहिबु तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि, ऐं ईअं ई जॾहिं असां हिते स्टडीज़ जी ॻाल्हि कयूं था स्पेसिफिक फील्ड जी, उते थोरो सो मां अदब जी तरफ़ बि अचणु चाहियां थी। तव्हांखे छा थो लॻे त असांजो आम जेको ॿारु आहे पाकिस्तानी ॿारु, उहो अदब जी तरफ़ केतिरो माइल आहे, अदब जी तरफ़ केतिरो इंट्रस्टेड आहे? ॾिसो हाणे अची वियो आहे जेको मीडिया प्लस जेका अदा ॻाल्हि कई डॉक्टर साहिबु, मोबाइल माण्हू जी एक्सेस ॾाढी सवली थी वई आहे। कंहिं बि मुंहिंजे घर में मुंहिंजा 3 पुटड़ा आहिनि, हिकिड़ी नंढड़ी धीउ आहे मुंहिंजी सोभ। माशाल्लाह माशाल्लाह। पोइ जॾहिं बि का शइ ईअं डिस्कस थींदी आहे, उहो पंहिंजो पाण गूगल खोले सर्च कंदा आहिनि, ॿुधाईंदा आहिनि त हीअं हीअं आहे हीअं आहे। इहा ॻाल्हि थी पए त असांजे दौर में पैदा थियासीं, उन दौर में लैंडलाइन ई कोन हूंदियूं, पर अॼुकल्ह जेके ॿार पैदा थियनि था उहे आईफोन टेक्नोलॉजी दौर पैदा थियनि था, उन्हनि जी जेका सोच ऐं विजन आहे उहो ॾाढो डिफरेंट आहे। माण्हुनि में जेका अवेयरनेस ऐं जेका अचे थी न, त मां यकीन कंदो रखी रखी मुंहिंजी जेका बेबी आहे नंढड़ी, अहिड़ी ॻाल्हि कंदी आहे मां हैरान थींदो आहियां, जॾहिं ख़बर कीअं पई। मक़सदु इहो आहे त हुनजो जेको ॻंढापो आहे न ॿियनि सां मोबाइल सां, उहो इलाही एडवांस करे थो छॾे माण्हू खे, तकिड़ो माण्हू उमिरि खां वधीक तकिड़ो मेच्योर थी थो वञे। हा, अदब खे माण्हू ॾिसो बुक्स पढ़णु हाणे हर शइ पई आहे, तव्हांजूं वेबसाइट्स आहिनि, उन में तव्हां बुक पढ़ो, पर छा जो माण्हुनि में पढ़ण जो रुझान घटिजी वियो आहे। अॻे अख़बार जेका मुंहिंजी त ख़ैर आदत बाबा खां ई आहे, मुंहिंजे वालिद साहिबु जो घर खां मां बिलोंग कयां थो, अदबी घर हो हिकिड़ो बाशहूर माण्हू, वालिद साहिब जो हिकिड़ो तमामु घणो हिकिड़ो पोरियो थियल आहे, ऐं माण्हुनि जे लाइ बका जे लाइ जेके मुतारिफ़ कराए वियो टेंट नाड़ा जेके आहिनि मीडिया जा टेंट सेंटर, ऐं उहे जेके शयूं आहिनि, असां बेसिकली ॾिठो वञे त असां माण्हू मुर्दा परस्त आहियूं। पंहिंजे जे विच में माण्हू मौजूदु आहिनि त असां हुनजी क़दुरु घटि कंदा आहियूं। जॾहिं हलियो ई त माण्हू यार कोई कीअं हलियो, हे अञा हुजे हा, इहा अनफॉर्चुनेट आहे। असां पंहिंजे हीरोज़ खे जेको आहे न यादि कंदा आहियूं, ऐं जेको असां हुनजे पोरे खे घटि में घटि ॿियो कुझु जेका नई जनरेशन आहे उन ताईं पहुचाए थी। किथे मां पढ़ियो त लिखियल हो त माण्हू सुठो तॾहिं हूंदो आहे जॾहिं उहो गुज़री वेंदो आहे। सो असां एक्चुअली उहा क़ौम आहियूं, असां उहे माण्हू आहियूं। ऐं शायदि मूंखे सिर्फ़ु पंहिंजी क़ौम ते ई न चवणु खपे, वर्ल्ड वाइड तव्हां ॾिसो ग्लोबली बि इहो ई उसूल आहे त तव्हां जेसिताईं तव्हां आहियो तव्हांजी का वैल्यू न आहे, वैल्यू तव्हांजी तॾहिं थींदी जॾहिं कामयाबु ईंदो। हा बिल्कुलु, मुर्दा परस्त क़ौमूं आहियूं, ऐं पंहिंजे हीरोज़ खे यादि कयूं, उन्हनि जा जेके कम आहिनि उहो नई जनरेशन ते पहुचाए अथनि, छा करे विया, अॼु जेके कॾहिं असां आहियूं त कहिड़े हवाले सां आहियूं, कीअं आहियूं, एॾी एडवांस तरक़ी कीअं थी। हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां वेठि त माण्हुनि जी ॾाढी सुठनि माण्हुनि जी खोट आहे, जेके जीअं हिकिड़ो क्लास हुयो, हिकिड़ो दौर हुयो, शेख अयाज़, शमशेर हैदरी, ताजुल बेवस, उस्ताद बुखारी, हिकिड़ी इहे जेका क्लास हुयो, जीअं बाबा फ़कीर मोहम्मद लाशारी, उहो जेको दौर, उहो वक़्तु जेको हुयो, हाणे जो ख़्यालु आहे क्रिएटिव माण्हू आहिनि सही, पर कमु कोन पिया कनि। हा, साइड लाइन थी विया आहिनि, या त पोइ पधीराई कोन थी मिले, या असांजे माशरे में माण्हू जेके आहिनि उनजी जेका सम्झ विजन आहे उहो न रहियो आहे, प्रायोरिटीज़ चेंज थी वियूं आहिनि, पॉसिबिलिटी आहे, ईअं बि आहे। बिल्कुलु ईअं ई आहे त शायदि या त प्रायोरिटीज़ चेंज थी वियूं आहिनि, या त वरी असांजो जेका ज़िंदगी आहे एतिरी फास्ट थी वई आहे जो इन्हनि शयुनि खे सम्झण जे लाइ हाणे असांजे आम माण्हू वटि शायदि उहो वक़्तु कोन्हे। ऑल्दो अगरि तव्हां कंहिं अहिड़ी शइ जी ॻाल्हि कयो जेका टाइम वठे थी त उहो तव्हांखे लाइफ टाइम पोइ उनजो सहारो मिले बि थियो, बट असां शॉर्टकट वारो जेको ट्रैक आहे न उन जा असां जेके आहिनि न उहे आदी थी विया आहियूं, ऐं उन तरफ़ असांखे वञिणो आहे, असांखे हर शइ ॾाढो घटि टाइम में खपे। हीअ जेको दौरु फास्ट थी वियो आहे, सारंग साहिबु इहो तव्हांजी नज़रुनि में कीअं आहे, जेको सुबुह थिए थी ख़बर नथी पए त कीअं ॾींहुं गुज़री थो वञे, ऐं ईअं हफ़्ता ईअं महीना गुज़री था वञनि। स्टेट सां वाबस्तगी आहे, मां दोस्तनि खे चवंदो आहियां, न वक़्त में बरकत रही आहे, न पैसे में बरकत रही आहे। बिल्कुलु बिल्कुलु, पर रियल एस्टेट में वरी बि सारंग साहिबु कुझु पैसो आहे, ॿियनि फील्ड्स में अञा बि हाल बुरो आहे, ॾाढो हाल ख़राबु आहे। ऐं जेको सो अलाह भलाई कंदो, जेका होप हुजणु खपे, मायूसी कुफर आहे। तव्हां कोशिशि कयो त हमेशह जेका तव्हां पॉज़िटिव शयुनि खे फॉलो कयो। ॾिसो दुनिया में ॿिनि क़िस्म जा माण्हू आहिनि, हिकिड़ा माण्हू आहिनि पंहिंजो प्योर, हिकिड़ा आहिनि इम्प्योर। इम्प्योर माना ट्रिपल शूटर, जहिड़ा कराईंदा गार्बेज शूटर, जेको विढ़ंदा हुनखे मचाईंदा, हुनखे माण्हू कोशिशि करे त माण्हू जेका अलाह जी सिफ़त आहे, जेका प्योरिटी आहे, जेका अलाह सां असांखे सबक़ु ॾिए थो त भई कीअं तव्हां उथो वियो पंहिंजे माशरे में माण्हुनि सां, कोशिशि माण्हू करे त माण्हू सुठी सोच रखे, नज़रनि खे ॾुगो रखे, एबनि खे न ॾिसे। असां एबनि खे ॾिसंदासीं, हिक ॿिए खे असां
एप ॻोल्हणु शुरू कंदासीं त पोइ असां खुटी पवंदासीं, सोचूं पिया चीक लीव इट फॉरगेट, खे विसारे छॾियो, तव्हां माण्हुनि में ख़ूबी ॻोल्हियो, हा बजाए जो असां वेही उन्हनि में वेही का आर कढूं, का ॻाल्हि कयूं, हे हीअं आहे हीअं आहे, ईअं को बि न आहे, हर माण्हू ख़ूबसूरत आहे, फॉरगेट विसारे छॾियो शयुनि खे, माण्हू प्यार करे, बेलोस करे, सचो करे, ॾिसो जेके रिश्ता आहिनि न, तव्हांजा माउ पीउ, तव्हांजा भेण भाउ, तव्हांजा चाचा मामा, इहे अलस्ती रिश्ता आहिनि, इहे तव्हांखे मिट माइट तव्हांखे मिलंदा पंहिंजो माउ पीउ जे करे, पर दोस्त वरी तव्हांजी चॉइस आहिनि, त तव्हां हिन सां रखो हिन सां न रखो, कोशिशि कयो त माण्हू हमेशह सुठी सोच में हले, सुठी सोच में हले। अच्छा जी, जॾहिं तव्हां ख़ूबसूरती जी ॻाल्हि कयो था ऐं तव्हां ख़ूबसूरत नज़र अचण जी ॻाल्हि कयो था, उते असांजा काफ़ी माण्हू इन तरीक़े सां बि सीरियस हूंदा आहिनि त जॾहिं तव्हां ख़ूबसूरती जी ॻाल्हि कयो त आई गेस तव्हांजो माउथ इज़ समथिंग जेको तव्हांजो न कि ॾाढो सुठो इम्प्रेशन बि विझी सघे थो ऐं बुरो इम्प्रेशन बि विझी सघे थो। उनजी ख़ूबसूरती ते बि मां ॻाल्हाइण वारी आहियां अॼु। हीअ ख़ूबसूरती त असां इग्नोर करे वेंदासीं, पर हीअ ख़ूबसूरती काफ़ी माण्हू इग्नोर न कंदा आहिनि। भई असांजे जेके डेंटल सर्जन्स आहिनि उहे वधंदा पिया वञनि त ज़ाहिर आहे असांखे उन ते थोरो ध्यानु ॾियणो आहे, उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। पर जी वक़्तु आहे ब्रेक जो, नाज़रीन ब्रेक खां पोइ तव्हां सां मुलाक़ात कंदासीं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं प्रोग्राम में कंदासीं। मुलाक़ात कयूं था तव्हां सां हिन ब्रेक खां पोइ। वेलकम बैक। अच्छा जी, वञण खां पहिरीं जीअं असां तव्हांजे साम्हूं कुझु ॻाल्हियूं ख़ूबसूरत बि कयूं, कुझु ॻाल्हियूं हक़ीक़त जूं बि कयूं, कुझु ॻाल्हियूं उहे बि आहिनि जेके करणु ज़रूरी आहिनि। हिकु ॾाढी हिकु नॉर्मल हिकु शइ आहे, कॉमन शइ आहे, चवण जे लाइ ॾाढी नंढी शइ आहे, बट उहा शइ तव्हांजी पर्सनैलिटी जो एतिरो वॾो हिसो आहे जो तव्हांजी सॼी जेका पर्सनैलिटी आहे, चाहे तव्हां अपीरेंस में केतिरा बि ग्रूम्ड हुजो, बट अगरि का हिकु शइ तव्हांजी हिकु शइ अगरि नंढड़ी सी का अहिड़ी पॉइंट आउट थी वञे त उन तमामु जेका तव्हांजी अपीरेंस आहे उनखे ख़राबु करे सघे थी। ओरल हेल्थ या ओरल जेको ऑर्डर जी असां ॻाल्हि कंदा आहियूं, काफ़ी जॻहियुनि ते काफ़ी माण्हू नॉन सीरियस हूंदा आहिनि उन जे बारे में। हूअं असां जेके स्वेट इशूज़ असां वटि आहिनि उहे त असांखे नज़र ईंदा ई हुआ, काफ़ी अवेयरनेस असां ॾेई काफ़ियुनि जॻहियुनि ते असां उनखे कंट्रोल करे छॾियो आहे, पर अॼु बि माण्हू पंहिंजी ओरल क्लीननेस जे लाइ या अॼु बि ओरल हेल्थ जे लाइ एतिरा सीरियस न आहिनि। डॉक्टर साहिबु, तव्हां केतिरे हद ताईं माण्हुनि खे पंहिंजी ओरल हेल्थ जे बारे में या स्पेसिफिकली उहे जेके ॿार जेके नंढा आहिनि उन्हनि जी मदर उन्हनि जी ओरल हेल्थ जे बारे में सीरियस ॾिठो आहे? ॾिसो, पहिरीं त तव्हां हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई, छो त मूंखे लॻे थो त अॼु जो जेको प्रोग्राम आहे उहो हिकिड़ो कोइंसिडेंस आहे, सुठी इन में ख़ूबसूरती आहे त साईं जेको आहे उहो स्पिरिचुअलिटी ऐं प्योर सोल जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त रूह हिकिड़ी अदीब जी जेका रूह हूंदी आहे उहा प्योर हूंदी आहे। ॿ शयूं हूंदियूं आहिनि त माण्हू जी हिकिड़ी सोल, माण्हू जी रूह प्योर हुजे, ॿियो शक्ल प्योर हुजे, दंदनि ऐं फेस जे हवाले सां, ठीकु आहे न। त हिकिड़ी त अॼु ॾाढो हिन प्रोग्राम जो मूंखे ॾाढी ॻाल्हि सुठी लॻी आहे। ॿियो तव्हां चओ था त माण्हुनि जे लाइ ओरल हेल्थ केतिरी माना उहा केतिरी इम्पोर्टेंट आहे, केतिरी एक्सेसिबिलिटी आहे। ॾिसो, ॿ शयूं मैटर थियूं कनि हिन में। त ॾंदनि जो जेको ट्रीटमेंट आहे उहो एॾो लाइफ थ्रेटनिंग न आहे, इन करे माण्हू उनखे त सीरियस नथो वठे। हिकिड़ी त इहा ॻाल्हि आहे। मिसाल तौरु जेकॾहिं कंहिंखे अख में तकलीफ़ थी थिए त उनखे इहो लॻंदो त जेकॾहिं इलाजु न कराईंदुमि त अंधो थी पवंदो। पेट में तकलीफ़ थी थिए त इलाजु न कराईंदो, इहो सम्झो त खाई पी न सघंदुमि, लाइफ थोरी ट्रबल में हली वेंदी, ठीकु आहे। दिलि जी तकलीफ़ थिए थी त हर कंहिंजे इहो दिमाग़ में हूंदो, नंढे ॿार जे बि दिमाग़ में हूंदो आहे, नंढनि जे बि 10-12 साल जे यार दिलि जो अटैक थींदो आहे। ॾंद में जेकॾहिं तकलीफ़ थींदी त वधि में वधि अॼुकल्ह सेल्फ मेडिकेशन जो दौरु आहे, किथां बि कंहिं मेडिकल स्टोर सां दवा वठी खाई छॾी, सूरु हलियो पियो, माण्हू जी लाइफ हले पई, उनजो मौत ऐं ज़िंदगी जो सुवालु न हूंदो, ठीकु आहे। हिकिड़ी इहा शइ जॾहिं ब्रेक थींदी न त माण्हू अवेयर थींदा त ॾंद केतिरो इम्पोर्टेंट आहे। अच्छा, ॾंद जी इम्पोर्टेंस जेका शुरू में ॻाल्हि थी त लाइफ में क़दुरु जंहिं शइ जी हूंदी आहे जॾहिं उहो हलियो वेंदो लाइफ मां, त ॾंदनि जी बि इम्पोर्टेंस ईअं ई आहे। जेके ॾंद कंहिं माण्हू जा न हुजनि त क़दुरु तव्हां उनखां पुछो जंहिंजा ॾंद न आहिनि, ठीकु आहे। ऐं जॾहिं आहिनि त उनजी एतिरी केयर न आहे। एक्सेसिबिलिटी अॼुकल्ह ईज़ी थी वई आहे। असां साईं इहो डिस्कस कयो पियो त जंहिं यूनिवर्सिटी में मां आहियां एज़ अ वाइस प्रिंसिपल ऐं एज़ अ कंसल्टेंट आहियां, उते असां उहो हिकिड़ो काइंड ऑफ वेलफेयर इदारो आहे। उते तमामु मिनिमल चार्जिस आहिनि। हुते जेका असांजी टेरिटरी आहे बकाई मेडिकल यूनिवर्सिटी जी,
तमामु लो प्राइस ट्रीटमेंट्स आहिनि, डिफरेंट लेवल्स जा आहिनि। जेकॾहिं को अफोर्डेबल माण्हू अप्रोच थो करे त उनखे अफोर्डेबिलिटी जे हिसाब सां ट्रीट कयो थो वञे। अदरवाइज़ जेको जनरल OPD आहे असांजी, जेका डिफरेंट पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटीज़ में हूंदी आहे या हॉस्पिटल्स में हूंदी आहे, उते बि हिकिड़ी जनरल OPD आहे। उते असीं उन माण्हू खे कैटर था कयूं जेको नॉन अफोर्डेबल आहे। एक्सेसिबिलिटी आहे, अवेयरनेस जो इशू अचे थो। इन जे लाइ मुंहिंजे हिसाब सां अहिड़ा शोज़ थियणु खपनि, अहिड़ियूं कैंपेन्स थियणु खपनि। जीअं मिसाल तौरु तव्हां ॾिठो हूंदो त कटे तालुन की या कैंप है या अखियुनि जे ऑपरेशन जी कैंप आहे, त इहे कैंपेन्स इंटीरियर साइड ते असांजे सिंध वारे साइड ते थियणु खपनि त जीअं माण्हुनि खे अवेयरनेस थिए। ठीकु आहे। ऐं जेको मां ॾिसां थो त माना जेको असांजो जीअं मिसाल तौरु लाड़काणे में जी यूनिवर्सिटी आहे डेंटल कॉलेज, उते बि आहे। सिंध जा जेके बि ॿिया शहर आहिनि उते बि नंढियूं यूनिवर्सिटीज़ या कॉलेजिस हुजनि या अहिड़ियूं वेलफेयर हॉस्पिटल्स हुजनि जिते माण्हुनि खे ईज़ी एक्सेस थिए। बिल्कुलु बिल्कुलु। त पोइ इन जे उन फैसिलिटीज़ जे हिसाब सां माण्हुनि में काफ़ी इन शइ ते अवेयरनेस अची थी सघे। अच्छा डॉक्टर साहब, हिकु जेका ॾाढी कॉमनली असांखे ख़बर हूंदी आहे त ठीकु आहे ॾंदु हलियो वियो, ॾंदु नयो अची वेंदो, जेका इम्प्लांटेशन जी ॻाल्हि थी थिए, असांखे सभिनी खे जेके माण्हू अवेयर आहिनि उन्हनि खे इन प्रोसेस जे बारे में ख़बर आहे। हिकु टर्म जेको अॼुकल्ह यूज़ थी रहियो आहे, दैट इज़ डेंटल ब्रिज। उन जे बारे में मां चाहियां त असां पंहिंजे नाज़रीन ताईं कुझु अवेयरनेस पहुचाए सघूं। ॾिसो, ॾंदु जेकॾहिं आहे त नेचुरल जेसिताईं मुंहिंजो जेको मां जंहिं फील्ड सां वाबस्ता आहियां, मां स्पेशलाइज़्ड आहियां रूट कैनाल ट्रीटमेंट में, एंडोडोंटिस्ट में। उनखे एंडोडोंटिस्ट चइबो आहे। जीअं मां तव्हां सां ज़िक्र कयो त जॾहिं ग्रेजुएशन थींदी आहे उन खां पोइ बि असांजूं कुझु स्पेशलिटीज़ आहिनि। त मां जंहिं फील्ड में स्पेशलाइज़ आहियां उहो रूट कैनाल स्पेशलिस्ट आहे, एंडोडोंटिस्ट आहे। असांजो हमेशह पहिरीं प्रायोरिटी इहा हूंदी आहे त ॾंद खे बचायूं, उनजी फिलिंग कयूं, उनजी रूट कैनाल कयूं, उनजे मथां क्राउन कयूं। इन केस जेके ॾंदु हलियो थो वञे त असां वटि 2-3 ऑप्शंस आहिनि। हिकिड़ा त उहे डेंचर्स तव्हां ॾिठा हूंदा पिंक कलर जा, जेके ओल्ड एज पेशेंट्स पाईंदा आहिनि। ठीकु आहे। ॿियो ऑप्शन डेंटल ब्रिज आहे। डेंटल ब्रिज में इहो हूंदो आहे त जेकॾहिं हिकिड़ो ॾंदु निकिरी वियो आहे या लॉस थी वियो आहे, किरी पियो आहे, त उनजे ॿिन्ही पासे जेको ॾंदु हूंदा आहिनि उन्हनि खे असीं थोरो कटिंग करे उनखे प्रिपेयर करे उनजी सपोर्ट ते उहो ब्रिज लॻाईंदा आहियूं। ठीकु आहे। ब्रिज हिकिड़ो लेमेन टर्म आहे। जी मिसाल सिंधु नदी जो ब्रिज आहे, हिकिड़े कुंड खां ॿिए कुंड ताईं वेंदा आहियूं त उहो ब्रिज ॿिन्ही पासे जेको आहे कंहिं सपोर्ट ते ठहियलु आहे। लाइक डेंटल ब्रिज बि ईअं ई आहे। जेकॾहिं असांखे ॾंदु प्लेस करिणो आहे त ॿिन्ही पासे ॾंदनि जी सपोर्ट वठणी आहे। उनजे बरक्स इम्प्लांट आहे। इम्प्लांट पासे वारे ॾंदनि खे नुक़सानु नथो पहुचाए। इम्प्लांट जेको ॾंदु लॉस थियो आहे उते ई असीं को स्क्रू हिकिड़ो प्लेस कंदा आहियूं जेको टाइटेनियम जो ठहियलु हूंदो आहे। उन स्क्रू जे मथां जेको आहे उहो कवर लगाए छॾींदा आहिनि। सही। अच्छा, इम्प्लांट त मुंहिंजे ख़्याल में काफ़ी सारा हिन वक़्तु अहिड़ा माण्हू हूंदा जेके इन प्रोसीजर जे थ्रू उहे गो थ्रू कयो हूंदो इन प्रोसीजर खे। बट जॾहिं तव्हां ब्रिज जी ॻाल्हि कयो था त जंहिं तरीक़े सां तव्हां चई रहिया हो त इम्प्लांट ॿियनि टीथ्स खे नुक़सानु नथो पहुचाए, बट उते जेको ब्रिज आहे उहो कनेक्टेड आहे उन्हनि राइट लेफ्ट वारे टीथ सां, त छा इहो लॉन्ग टर्म लाइ कुझु नुक़सानदेह आहे या ॿई ट्रीटमेंट्स हिकु ई? ट्रैक रिकॉर्ड जेको आहे न स्टडीज़ जो, ब्रिज जो इलाही आहे। ब्रिज हिकिड़ो ट्रेडिशनल ट्रीटमेंट मेथड आहे जेको मोर देन 50 इयर्स खां थींदो पियो अचे। ठीकु आहे। मोर देन 50 इयर्स खां थींदो पियो अचे। इम्प्लांट हींअर रिसेंटली लास्ट 1 or 2 डिकेड, 10 साल थिया हूंदा, 15 साल 20 साल थिया हूंदा, त ऑब्वियसली उनजो ट्रैक रिकॉर्ड आहे। ब्रिज जो नुक़सानु सिर्फ़ु इहो आहे त जेकॾहिं पासे वारा ॾंद आहिनि जेके साउंड आहिनि, माना उन्हनि को बीमारी न आहे, असांखे छा थो करिणो पवे, उनजे मथां जो कुझु लेयर रिमूव थो करिणो पवे। ब्रिज इटसेल्फ खे कुझु नथो थिए। जंहिं ॾंद जी उहा सपोर्ट थो वठे, जेकॾहिं उन ब्रिज जी मेंटेनेंस न कई वञे, क्लीनिंग न कई वञे, त उन्हनि ॾंदनि में वरी कैविटीज़ थी सघे। इम्प्लांट इहो आहे त इम्प्लांट पाण टाइटेनियम जो ठहियलु आहे, मथे जेको उनजो क्राउन लॻंदो आहे उहो डिफरेंट मटीरियल्स जो ठहियलु आहे, उनखे का कैविटी नथी लॻी सघे। ठीकु आहे। पर आर्टिफिशियल त मैडम आर्टिफिशियल शइ आर्टिफिशियल ई हूंदी आहे। नेचुरल हूंदी आहे। नेचुरल शइ खे बि मेंटेन करणु ज़रूरी आहे, पर आर्टिफिशियल शइ जेका बि आहे, चाहे ब्रिज हुजे चाहे इम्प्लांट हुजे, उनजी मेंटेनेंस
एज मोर एज इम्पोर्टेंट है जेतिरी नेचुरल जी नेचुरली आहे। अच्छा, ही ॿई प्रोसीजर्स जेके जीअं तव्हां चयो त पहिरीं खां हली रहिया आहिनि, पर आई गेस माण्हू जॾहिं खां ही फील्ड कॉमन थी आहे, जॾहिं खां माण्हू पंहिंजे ओरल हेल्थ जे बारे में सीरियस थिया आहिनि, आई गेस इम्प्लांट जेको आहे उहो वधीक पंहिंजी जॻह खणे थो अदर देन ब्रिज। ऐं उनजो शायदि रीज़न बि इहो ई आहे त डॉक्टर्स बि शायदि उनखे वधीक प्रिफर था कनि, बिकॉज तव्हांजा बाक़ी जेके ॾंद आहिनि उहे सेफ आहिनि। बट अगेन हमेशह असां मतिलबु असांजी इंडस्ट्री जी ॻाल्हि करिए त असां हमेशह जॾहिं तव्हां फैशन जी ॻाल्हि कंदा आहियो, डिफरेंट शयुनि जी ॻाल्हि कंदो त ख़बर पवंदी आहे त जी वराए सां असां उन स्क्वायर 1 वारी जॻह ते वञी पहुचंदा आहियूं जेको पहिरीं फैशन हली रहियो हूंदो, कुझु हली रहियो हूंदो। त हाणे उहा जेका हिकिड़ो जेको ब्रिज जो ट्रेंड आहे उहो बि अगेन उहो ई नज़र अची रहियो आहे असांखे। जीअं असांखे पहिरीं असांखे इम्प्लांट जो हिकु फेज़ असांखे नज़र ईंदो, हाणे असांखे उहो जेको ब्रिज जो फेज़ आहे उहो बि ओतिरे ई हद ताईं नज़र थो अचे। छा हिन जे पोयां इहो रीज़न त न आहे त उहो वधीक मतिलबु पॉकेट फ्रेंडली आहे, छा ईअं आहे? बिल्कुलु पॉकेट फ्रेंडली आहे। ब्रिज जेको आहे इमीडिएट ट्रीटमेंट आहे, माना जेके ॾंद असांखे लॻाइणो त विदिन 1 और 2 मंथ या विदिन अ वीक बि थी थो सघे। पुराणो ॾंद जेकॾहिं निकितल आहे त विदिन अ वीक ब्रिज डिलीवर थी थो सघे। पॉकेट फ्रेंडली बि आहे। ॿियो तव्हां ट्रेंड जी ॻाल्हि इन करे था कयो छो त ब्रिज पहिरीं डिफरेंट मटीरियल जो ठहंदो हुओ, हाणे कुझु सालनि खां डिफरेंट हिकिड़ो मटीरियल अची विया आहिनि, त उनजे करे बि ब्रिज ठहे थो, उन सां बि ठहे थो, त इन करे उहो थोरो पॉकेट फ्रेंडली बि आहे ऐं उनजो ट्रेंड बि वधी वियो आहे। इम्प्लांट में इहो हूंदो जॾहिं असीं इम्प्लांट प्लेस कंदा आहियूं त उनजे मथां जेको क्राउन वग़ैरह जेको लॻाईंदा आहियूं उहो 3-4 मंथ्स खां पोइ थो लॻे। माना जेकॾहिं को माण्हू ॾंद लॻाइणु चाहे, छो त ॾंद माण्हू छाजे लाइ न लॻाईंदो आहे, या तो दांत दिखाने के होते हैं या खाने के होता है, ठीक है, 2 रीज़न जे करे लॻाईंदो आहे। जेकॾहिं हाणे उहो पुठियों ॾंद लॻाए थो ज़ाहिर ॾेखारींदो थोरी खाइण लाइ लॻाईंदो, त इम्प्लांट जो इशू इहो आहे त जेकॾहिं तव्हां इम्प्लांट लॻायो त जेको खाइण वारो मथे ॾंद आहे उहो 4-5 महीननि खां पोइ लॻंदो। त माण्हुनि जी इहा बि साइकी हूंदी आहे, यार मैं इतने पैसे ख़र्च कर रहा हूँ, एतिरो मां इन्वेस्ट थो कयां, एतिरा विज़िट्स थो कयां, छो त डेंटल ट्रीटमेंट जा विज़िट्स हूंदा आहिनि, एटलीस्ट 3 विज़िट त हूंदा ई हूंदा आहिनि कंहिं ट्रीटमेंट जा। सही। त टाइम टेकिंग आहे, इन करे ॿियो थोरो लिटिल बिट एक्सपेंसिव आहे, पर जिथे बाक़ी ॾंदनि खे नुक़सानु न पहुचे उनजे कंपेरिजन में आई वुड लाइक टू प्रिफर द इम्प्लांट माण्हू कराए त बहितर आहे, त जी पासे वारा ॾंद बि हेल्दी रहनि। ठीकु आहे। अच्छा, जी हिन सां गॾु थोरो सो सरांग साहिबु तव्हांजी तरफ़ बि अचणु चाहींदमि, कुझु ॻाल्हियूं मां तव्हांजे लफ़्ज़नि में पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियां थी। सभिनी खां पहिरीं त हीअ किताब जेका मूंखे नज़र अची रही आहे, ऐं जेॾी महिल तव्हां हिते आहियो ओॾी महिल हिन किताब ते मुंहिंजी नज़र आहे, थोरो सो इन जे बारे में मां चाहियां थी त पंहिंजे नाज़रीन ताईं कुझु ॻाल्हियूं पहुचायूं, ऐं कुझु ॻाल्हियूं असां बि कही रहियासीं त रिसेंटली पब्लिश कयो वियो आहे हिन किताब खे। जी, किताब जेको आहे ॾिठे ॾींहुं थिया बाबा फ़कीर मोहम्मद लाशारी जूं उनमें कहाणी ऐं कुझु इंटरव्यूज़ ऐं हिकिड़ो सफ़रनामो, नेपाल जो सफ़रनामो। हीअ किताब कंपाइल कयो असां, मुंहिंजी भेण आहे नुसरत लाशारी, उहा हुते अमेरिका में हुनजो इनोग्रेशन कराई, हिते प्रोग्राम असांखे कराइणो आहे सुठो बाबा जी बर्थडे ते, इंशाल्लाह असां कंदासीं पंहिंजो, इंशाल्लाह। आई गेस मुंहिंजे ख़्याल में मंथ रहिजी वियो आहे बर्थडे, सेप्टेंबर में जेको आहे सो कंदासीं, 4 सेप्टेंबर आई गेस, जुलाई में कयूं आहे पर अशूर जी वजह सां थोरो डिले थी वियो, सेप्टेंबर में किताब जी इनोग्रेशन बि कराईंदासीं ऐं सुठो प्रोग्राम बि कराईंदासीं इंशाल्लाह। मां ॿुधाईंदो हलां नाज़रीन खे त बाबा जो 1993 में रोड एक्सीडेंट थियो हो, जंहिंमें डॉक्टर इस्माइल ओडेजो, जगदीश मलाणी ऐं पंहिंजो फ़कीर मोहम्मद लाशारी ऐं गुलाम क़ादिर पली जो साहिबु, हिकिड़ो उन्हनि में बची विया, बाक़ी जेके 3 जी डेथ थी वई। सो तॾहिं मुंहिंजी एज हुई तक़रीबन 15 साल, ऐं मुंहिंजी वॾी भेण नुसरत, उहा मूंखां 2 साल वॾी, 2 नंढियूं भेणियूं तख़लीक़ रचना, असांखे असांजी माउ जेको सो ईअं शेल्टर ॾेई संभालियो, ईअं हिकिड़ो काया पलटिजी वञे, पीउ खिलंदे खाईंदे हलियो वञे। मुंहिंजे वालिद साहिब जी जेका एज हुई उहा 42 ईयर हुई जंहिं वक़्तु हुनजो एक्सीडेंट थियो। मक़सदु इहो आहे त माण्हू चवंदा आहिनि दिलबर दुनिया में रहंदो वञी वास, माण्हू छा थो छॾे वञे, खणी छा थो वञे, अमल छॾे थो वञे सुठा, माण्हू कोशिशि करे त माण्हू हुन सां गॾी हले, बाक़ी इहे सभु शयूं रहिजी वेंदियूं। माण्हुनि जे लिखे मां दुनिया अचीव करे वियो आहियां, अचीव दुनिया तॾहिं कंदव जॾहिं तव्हां का शइ डिलीवर करे वेंदव। डिलीवर कंदो आहे लाशारी साहिबु उन्हनि माण्हुनि मां हुआ जिन न सिर्फ़ु सहाफ़त खे सर्व कयो बल्कि कल्चर खे सर्व कयो। बेसिकली तव्हांखे मां ॿुधायां त बाबा बेसिकली अदीब हुयो, रेडियो पाकिस्तान ते प्रोग्राम कंदा, ऐं पंहिंजो जरतर तवार जे नाले सां हिकिड़ो रिसालो प्रोग्राम कंदा, अनवर पीरज़ादा साहिबु, बाबा शमशेर हैदरी, डॉक्टर नकाश। सो बेसिकली हू अदीब हुयो, पर जॾहिं हू सहाफ़त में आयो त पोइ हुनमें सहाफ़त में हुन अदबी टच ॾिनो, जागो जाड़ेजा, समा सुख न सुम्हो, आज़ाद सहाफ़त जो निरालो आवाज़। मूंखे यादि आहे जॾहिं जागो अख़बार लॉन्च में कई बाबा, त मूंखे खणी वियो सिंध जे टूर ते,
पोइ ठठे बदीन घोटकी सांगड़ यकीन कयो मां जॾहिं बाबा सां गॾु घुमां पियो मां नंढड़ो हुयुमि पर मूंखे फीलिंग आई पई त माण्हू केॾो प्यार था कनि बाबा सां मूंखे उहे ॾींहं माण्हू नथो विसारे सघे हुन सां गॾु हलण शफ़क़त मुंहिंजो प्यारु मूंखे लाइक मां हिकिड़ो पुट हुयुमि 3 भेणियूं त मूंखे ईअं ट्रीट कंदो जीअं मां पंहिंजो मुंहिंजो दोस्त हुजां हा ऐं मूंसां गॾु क्रिकेट खेॾणु खिल भोग ईअं बि हो मुंहिंजे अमड़ खे चवंदो भई कमु घणा आहिनि वक़्तु घटि आहे हमेशह ई चवंदो भई कमु घणा आहिनि वक़्तु घटि आहे हुन मूंखे जुस्तजू हूंदी ऐं दर्स ॾींदो भई वाक कयो ऐं नेचर खे फॉलो कयो नेचुरल शयुनि सां टच थियो असांजी जेका टाइमिंग आहे खाइण पीअण जी सुम्हण जी उथण जी सॼी आउट आहे जेकर असां नेचर सां गॾु हलूं त असांखे एनर्जीज़ बि ईंदियूं ऐं अलाह जा जेके पॉज़िटिव जेके सोचूं उहे बि ईंदियूं असां सभु इनवर्स थी आहियूं राति जो 2 बजे सुम्हूं था पोइ 11-12 बजे गुल करे उथूं था त पोइ बरक़त ई कान थी रहे पोइ न पैसे में बरक़त आहे न वक़्त में बरक़त आहे बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे ऐं बचपन खां मां पंहिंजे घर में बि इहे लफ़्ज़ ॿुधिया आहिनि पंहिंजी मदर खां बचपन खां त तव्हांखे अगरि बरक़त खपे न त पैसो नंबर केतिरो तव्हां कमायो था इहो मैटर नथो करे पर जेतिरो तव्हां कमायो था उन में तव्हांखे बरक़त खपे त सुबुह जो जेको पहर आहे उन में उथी ई कमनि लाइ ऐं इहो मां पंहिंजी लाइफ में पाण एक्सपीरियंस कयो आहे इन शइ खे त तव्हांखे लॻंदो आहे त तव्हां ॾाढा सारा पैसा कमायो पिया पर वरी बि मसला ख़तम न थींदा आहिनि जेको तव्हां चाहींदा आहियो तव्हां वठी कोन सघंदा आहियो उहो लाइफ स्टाइल तव्हां कैप्चर कोन करे सघंदा आहियो पर उनजे बरक्स तव्हां शायदि घटि तव्हांखे मिली रहियो हूंदो आहे नंबर में पर तव्हां उहे सभु कमु करे रहिया हूंदा आहियो उहे सभु ख़्वाहिशूं तव्हांजूं पूरियूं थी रहियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हां करणु चाहियो था अच्छा लाशाई साहिब जी तरफ़ थोरो सो मां लाशाई साहिब जे बारे में कुझु ॻाल्हियूं जेके ॿियूं आहिनि उहे बि मां शामिलु करणु चाहियां थी हीअ जेको हिकु टाइम हूंदो हो उहो टाइम जेको हिस्ट्री में लिखियलु आहे काफ़ी सारियूं मूमेंट्स आहिनि जेके लाशाई साहिबु जंहिंमें लाशाई साहिब जो नालो इंक्लूड थिए थो उन में हिकु ॿी ॻाल्हि जेके कॾहिं सहाफ़ियुनि जे तरफ़ां कॾहिं कुझु ॿियनि माण्हुनि जी तरफ़ां कॾहिं ॿियनि शयुनि जी तरफ़ां असांखे नज़र ईंदा आहिनि त हू टाइम जेको एक्सीडेंट जो टाइम हो अॼुकल्ह त ॾाढो ईज़ी आहे न ज़िंदगी अॼुकल्ह ॾाढी ईज़ी थी वई आहे मतिलबु कंहिंजी चवंदा आहिनि त पहिरीं ज़िंदगी जी वैल्यू हूंदी हाणे त ज़िंदगी जी वैल्यू असांखे नज़र कोन थी अचे त छा उहा ज़िंदगी वाक़ई में उहो जेको एक्सीडेंट हो उहो को प्लांटेड हो कुझु हो इन जे बारे में तव्हांखां जवाबु वठंदमि पर जल्दी सां हिकु कमर्शियल ब्रेक जी तरफ़ वञिणो आहे नाज़रीन तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी ब्रेक खां पोइ ॾिठे ॾींहं थिया हीअ उहा किताबु आहे जेका अच्छा हीअ पहिरीं किताबु न आहे काफ़ी सारियूं पहिरियों वारियूं किताबूं बि आहिनि जिन में लफ़्ज़ असां पढ़िया असां ॿुधिया असां ॻाल्हाईंदे माण्हुनि खे ॿुधिया त हीअ पहिरीं किताबु न आहे बट येस उहे किताबूं जेके तव्हांखे हक़ीक़त जो मुज़ाहिरो पेश करे रहियूं हूंदियूं आहिनि उहे किथे दिलि ते लॻंदियूं आहिनि अच्छा लाशाई साहिब जी ॻाल्हि पई थी ऐं उन सानिया जी ॻाल्हि पई थी जेको आई गेस 93 जे कंहिं मंथ में थियो जुलाई में थियो हो यस 93 जे जुलाई में थियो हो हींअर बि जुलाई जो ई महीनो ख़तमु थी रहियो आहे थोरो सो मां ॼाणणु चाहियां थी कुझु शायदि सहाफ़ी दोस्तनि जो कुझु अहिड़ो चवणु आहे कुझु आम माण्हुनि जो रायो आहे कुझु उहे माण्हू जेके लाशाई साहिब जा फॉलोवर्स हुआ उन्हनि जो इहो बिलीव आहे त हू जेको वक़्तु हो उहो शायदि चवंदा आहिनि त ज़िंदगी मौत त ख़ुदा ताला जे हथ में आहे पर शायदि कोशिशूं ॿियनि जूं हुयूं ज़रिया कुझु ॿिया थिया चई सघिजे थो छो जो ॾिसो बाबा हमेशह जेके सिंध जा बर्निंग इशूज़ आहिनि उन्हनि खे हाईलाइट कंदो ऐं पंहिंजो माई झंडू जो वाक़ियो हुजे जेके नओं ॻोठाणा हुआ उहो वाक़ियो हुजे या पंहिंजो राजेश लाड़काणे में अगवा करे पोइ हुनखे मारे नंढे मासूम ॿार खे मारे छॾनि अहिड़ा ॾाढा इशू बाबा हाईलाइट कंदो त घणा माण्हू चवंदा आहिनि त भई मे बी ईअं हुजे पर हाणे छा कजे चवंदा आहिनि हीरोज़ ऑलवेज़ डाई यंग नंढी उमिरि में अहिड़ो कमु करियो जा पोरिया जूं ॻाल्हियूं अॼु बि मां US वेंदो आहियां उते बि भेणियूं रहंदियूं आहिनि तख़लीक़ ऐं पंहिंजो नुसरत उते कॾहिं गेट टुगेदर थींदी आहे सोशल लाइफ ॾाढी सुठी आहे उते सिंधी हॉस्टल में पंहिंजो हुननि जो सिस्टम आहे ॾाढो ज़बरदस्त गेट टुगेदर कंदा आहिनि उते जॾहिं मां वियुमि त उते हिकिड़े माण्हू इंट्रोडक्शन करायो त उते 5-7 माण्हू मूंखे मिली भाकुर पातनि चया तूं ॾाढो भले माण्हू औलाद आहे असांखे मिल त असांखे एनर्जी मिले दुनिया जी कहिड़ी कुंड में वेठो उते मूंखे मां इम्प्रेस थी वियुमि बाबा इहा ॻाल्हि कंदो त भई ॾिसो मां तव्हांखे अहिड़ी शइ ॾेई वेंदुसि जेका तव्हांखे सॼी ज़िंदगी कमु ईंदी उहा इहा ई आहे त रिस्पेक्ट जेका असांखे मिले थी
ऐं वाक़ई उहा ॻाल्हि जेका चई उहा ॻाल्हि पूरी थी इवन बुक्स में बि लिखियो अथई खोड़ जाइनि ते जेको 30 साल पहिरियों जेको लिखियो अथई उहे सूरत हाल कंडीशन जा आहिनि माना 30-35 साल फोरकास्ट अॻु में करे वियो त हालतूं ईअं थींदियूं हा उहे चवंदा आहिनि त वॾनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं वॾियूं हूंदियूं आहिनि बिल्कुलु लाशारी साहब भी उन्हनि मां हुआ जिन जा जेके लफ़्ज़ हुआ अॼु ताईं असां पढ़ूं था त उहे लफ़्ज़ वाक़ई में अॼोका लफ़्ज़ था लॻनि उहा नज़र जेका हुई न चवंदा आहिनि वॾनि जी नज़र वॾी हूंदी आहे त उहा नज़र वाक़ई में लाशारी साहब जी वॾी ई हूंदी हुई अच्छा थोरो सो तव्हांजी तरफ़ बि डॉक्टर साहब अचणु चाहींदमि कुझु टॉपिक्स ज़िंदगी जा या कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके तव्हां जिन जे बारे में जेतिरो ॻाल्हायो आई गेस घटि आहिनि आई गेस लाशारी साहब बि उन्हनि माण्हुनि मां हिकु हुआ त जेतिरो तव्हां ॻाल्हायो उन्हनि जे बारे में जेतिरो उन्हनि कमु कयो आहे उन जे बारे में तव्हां तफ़सील ॿुधायो ओतिरी घटि आहे पर जी टाइम खे ॾिसंदे ऐं टाइम खे मैनेज कंदे थोरो सो डॉक्टर साहब जी ॻाल्हियूं बि मां शामिलु करणु चाहियां थी प्रोग्राम में डॉक्टर साहब असां वटि डिफरेंट ट्रीटमेंट्स आहिनि जेके हर रोज़ हिकु नयो ट्रीटमेंट आहे जेको मेडिकल इंडस्ट्री में असांखे नज़र अचे थो चाहे उहो कंहिं बि फील्ड में हुजे मेडिकल जे पर असांखे नया नया ट्रीटमेंट्स नज़र अचनि था जॾहिं तव्हां एडवांस ट्रीटमेंट्स जी ॻाल्हि कयो था त हमेशह इहो माण्हुनि जो बिलीव हूंदो आहे त का बि शइ जॾहिं अॻियां वधंदी आहे त उन जा रिस्क फैक्टर बि वधंदा वेंदा आहिनि छा डेंटिस्ट्री में बि ईअं ई आहे त जेके असांखे जेके प्रोसीजर्स असांखे मिली रहिया आहिनि जेके सर्जरीज़ असांखे मिली रहियूं आहिनि उन्हनि जा नुक़सानात बि वधीक आहिनि ॾिसो असां वटि डेंटिस्ट्री में डिफरेंट ऑप्शन्स आहिनि जीअं तव्हां असां पाण पहिरीं ज़िक्र कयो डेंटल ब्रिज ऐं इम्प्लांट जो त उनजा बि ज़ाहिर के फ़ाइदा आहिनि के नुक़सान आहिनि अॼुकल्ह जेकॾहिं एडवांस डेंटिस्ट्री थी वई आहे त हिकिड़ो अॼुकल्ह कॉन्सेप्ट हले पियो स्माइल मेक ओवर जो या हॉलीवुड स्माइल जो यूजली सेलिब्रिटीज़ जेके बि तव्हां ॾिठा हूंदा उन्हनि जा ॾंद सभिनी सेलिब्रिटीज़ जा सही लॻंदा आहिनि त उन्हनि जा सभिनी जा सही हूंदा न आहिनि नेचुरली के त कराईंदा आहिनि के कराईंदियूं आहिनि जेके बि आहिनि सेलिब्रिटीज़ जेके बि हूंदियूं आहिनि या जेके बि माण्हू हाई लेवल जा माण्हू हूंदा आहिनि ब्यूरोक्रेट्स वाइट कॉलर्स माण्हू हूंदा आहिनि उहे स्माइल मेक ओवर कराईंदा आहिनि जीअं फेस जो मेक ओवर थींदो आहे स्माइल जो बि मेक ओवर थींदो आहे त ऑब्वियसली उन जा बि नुक़सान आहिनि त बिल्कुलु नो डाउट मेडिकल फील्ड इज़ नॉट विदाउट द रिस्क फैक्टर्स बट अगेन रिस्क खां वधीक फ़ाइदा वधीक आहिनि बिल्कुलु रिस्क खां वधीक फ़ाइदा आहिनि जेकॾहिं छो त मेडिकल फील्ड हमेशह जेका इस्तेमालु थींदी आहे उहा कंहिं बीमारी कंहिं अनस्थेटिक अपीरियंस कंहिं बैड लुक्स या जीअं असां ज़िक्र कयोसीं त ओरल जेको ऑर्डर आहे जेको हेलिटोसिस आहे मुंहुं में स्मेल अचणु इहे काफ़ी शयूं इन्हनि शयुनि इहे जेके प्रॉब्लम्स आहिनि इन्हनि खे टू गेट रिड ऑफ दीज प्रॉब्लम्स मेडिकल फील्ड यूज़ थींदी आहे चाहे इधर उहो डेंटल हुजे या मेडिकल हुजे त बिल्कुलु रिस्क फैक्टर्स आहिनि कंहिं बि ट्रीटमेंट जा कुझु पॉकेट जा रिस्क फैक्टर्स आहिनि छो त डेंटिस्ट्री ॾाढो नामी ग्रामी हिकिड़ो जेको आहे न फील्ड आहे डेंटिस्ट्री उनजो ट्रीटमेंट एतिरो जेको चीपर न आहे ईज़ी एक्सेस न आहे तो अॻे ई बदनाम इदारो आहे थोरो इन मामले में अच्छा डॉक्टर साहब थोरो सो इहो बि ॼाणणु चाहींदमि मां तव्हांखां जीअं तव्हां ऑर्डर जी ॻाल्हि करे रहिया हो त जॾहिं तव्हां ऑर्डर जी ॻाल्हि कयो था त वॉट इज़ द मेन कॉज अदर देन क्लीननेस तव्हांखे जेका नज़र थी अचे त हिकिड़ो माण्हू आहे जेको रेगुलर ॾाढो हिकिड़ो न अपीरेंस वाइज़ बि ॾाढो सुठो आहे पंहिंजी तमामु शयुनि जो ॾाढो सुठो ख़्यालु थो रखे तव्हांजे माउथ जी जेका क्लीनिंग आहे उनजो बि ख़्यालु थो रखे बट स्टिल काफ़ी सारनि माण्हुनि खे इहो इशू रहंदो आहे त उनजो कॉज़ छा आहे ॾिसो डिफरेंट फैक्टर्स आहिनि उनजा कुझु लोकल फैक्टर्स आहिनि कुझु सिस्टमेटिक फैक्टर्स बि आहिनि को पेशेंट आहे जेको लोकली शयूं काफ़ी यूज़ थो करे फॉर एग्ज़ाम्पल के माण्हू हूंदा आहिनि जेके अनियंस जा ॾाढा शौक़ीन हूंदा आहिनि चवंदा बसर हुजनि मानी में गार्लिक हुजे मिर्च मसाला हुजनि ठीकु आहे हाणे इंस्टेड ऑफ टेकिंग ऑल दीज़ जेको फूड स्टफ जेको खाए थो उन खां पोइ भले उहो ट्वाइस अ डे ब्रशिंग करे पर तव्हां ॾिठो हूंदो वेन एवर यू टेक अनियंस इन योर लंच या डिनर त उनजी स्मेल ॿिए ॾींहुं सुबुह ताईं रहंदी आहे ठीकु आहे या को स्मोकर आहे चेन स्मोकर आहे 20-30 सिगरेट्स तव्हां ॾिठो हूंदो माण्हू काफ़ी स्मोकिंग कंदा आहिनि अहिड़ियूं जेके बि शयूं माण्हू वापराइनि था जेके यूज़ था कनि उनजो अल्टीमेटली सॼी ओरल कैविटी ते असरु थो थिए ठीकु आहे उन खां अलावा असां वटि इहा अवेयरनेस न आहे त वंस इन ईयर तव्हां डेंटिस्ट वटि विज़िट कयो अंटिल अनलेस जेकॾहिं का तकलीफ़ न थिए का सोजी स्वेलिंग न थिए त जेके बि असांजा ॾंद आहिनि गम्स आहिनि उनजे आसे पासे में जेको टार्टर ऐं जेके असीं सिंपल लैंग्वेज में चऊं त कैल्कुलस या टार्टर या पथर जमा थी था वञनि
उहे उन्हनि शयुनि खे फूड स्टैंड्स खे ऐं उन्हनि जे जेको ऑडर आहे हर डिफरेंट सब्ज़ी जो ऑडर आहे उनजो जेको हिकिड़ी फ्रेग्रेंस आहे उहा एब्ज़ॉर्ब थी वञे उन शइ में, उहा गम्स में डिपॉज़िट थी वञे। उन खां अलावा बाक़ी पेशेंट जूं मेडिकल कंडीशंस आहिनि, डायबिटिक पेशेंट हूंदो उन में इहे प्रॉब्लम्स इलाही थींदा आहिनि, या जेके अहिड़ा पेशेंट्स आहिनि जंहिंमें जीअं थैलेसीमिया जा पेशेंट आहिनि या ब्लड डिसऑर्डर्स जा पेशेंट आहिनि, त इहे सभु मिली करे जेके फैक्टर्स आहिनि न उहे पेशेंट जे मुंहं में इहे स्मेल पैदा था कनि। सही। अच्छा, इन स्मेल खे बीट करण जे लाइ असां वटि मार्केट में बि ॾाढो सुठा सुठा प्रोडक्ट्स अची विया आहिनि न, डॉक्टर वटि त असां वटि रुझान ई कोन्हे न वञण जो जेसिताईं असांखे तकलीफ़ न थिए, त असां वटि मार्केट में बि काफ़ी सारा प्रोडक्ट्स आहिनि जंहिंमें काफ़ी अहिड़ा स्प्रेज बि आहिनि, देन वी हैव अ ट्रेंड ऑफ माउथ वॉशिस ऑल्सो, त उन जे बारे में बि थोरो सो तव्हां खां मां ॼाणणु चाहियां थी, छा उहे हिकु मतिलबु हेल्दी माउथ जा हेल्दी माउथ जे लाइ सही आहे? बीइंग अ डेंटिस्ट, बीइंग अ स्पेशलाइज्ड डेंटिस्ट, मां त कॾहिं इहो रिकमेंड न कंदुमि, छो त उहे प्रॉब्लम खे छा था कनि, उहे मास्क था कनि, लिकाइनि था। माना स्मेल आहे छा जे करे, मुंहुं में प्रॉब्लम आहे छा जे करे, उहो माउथ वॉश खे त ख़बर न पवंदी, या कंहिं मेडिकल स्टोर वारे खे ख़बर न पवंदी, या माण्हू खे सेल्फ ख़बर ई न पवंदी, त उहो प्रॉब्लम आहे छा जे करे। बीमारी जो इलाज तॾहिं थी थो सघे जॾहिं उनजो डायग्नोस थिए, कंहिं बि बीमारी जो इलाज तॾहिं थी थो सघे जॾहिं उनजो रीज़न रिमूव कयो वञे, कॉज़ रिमूव कयो वञे। हाणे मां तव्हांखे डिफरेंट कॉज़िस ॿुधाया आहिनि, त हाणे हिकिड़ो माण्हू आहे ॾींहं में 3 दफ़ा नाश्ते में बि ऑनियन थो खाए, गार्लिक थो खाए ऐं स्मोकिंग बि करे थो, पोइ वरी उहो भले 100 छा 1000 बि स्प्रे यूज़ करे, 1000 माउथ वॉश यूज़ करे, प्रॉब्लम न वेंदो अनटिल अनलेस उहो कॉज़ रिमूव न थींदो। त डेंटिस्ट्री में या मेडिकल साइड में डेंटिस्ट वटि हिकिड़ो विज़िट ज़रूरी आहे, भले तव्हां प्राइवेट न त पब्लिक किथे बि ज़रूरु उनजो कॉज़ तव्हांखे ख़बर हुजे, उन खां पोइ उनजो प्रॉपर ट्रीटमेंट थिए, पोइ जेकॾहिं तव्हांखे डॉक्टर प्रिस्क्राइब करे थो त उहा शइ यूज़ करणु खपे। अदरवाइज़ तव्हांखे ख़बर आहे इहे माउथ वॉशिस वग़ैरह दे इट सेल्फ कॉज़िस, दे एक्चुअली अगेन कॉज़ द ओरल मेलोडोर। अच्छा। हा, माउथ वॉश वधीक यूज़ करण सां बि स्टोन्स डेवलप थियनि था, टार्टर डेवलप थिए थो, मुंहुं में स्मेल पैदा थी थिए। ऐं माउथ वॉश घणो यूज़ करण सां असांजे मुंहुं जे अंदरि जेके नॉर्मल बैक्टीरिया हूंदा आहिनि, जेके असांजी ओरल कैविटी खे हेल्दी था रखनि, उहे बैक्टीरिया मरी था वञनि। ऐं उन खां पोइ ॿिया इन्फेक्शन डेवलप थियनि था। सही। अच्छा जी, हिते जॾहिं असां हिन फील्ड जी ॻाल्हि खे था कयूं ऐं उन पोइ उनजी चार्जिस जी ॻाल्हि था कयूं, त जीअं तव्हां फरमाए रहिया हो त थोरी सी एक्सपेंसिव आहे, ईअं ई असां जॾहिं कंहिं बि बिज़नेस हिकिड़े तरीक़े जो बिज़नेस बि हिनखे चई सघिजे थो, ठीकु आहे, ऑब्वियसली, हा बिल्कुलु, उहो बि तव्हां बि माशाल्लाह ॾाढो बख़ूबी रन करे रहिया आहियो, पंहिंजे प्राइवेट हिकु इदारे में तव्हां बि रन करे रहिया आहियो बख़ूबी, उअं ई हिते बि प्राइवेट बिज़नेस साईं साहब थी रहियो आहे, त थोरो सो बिज़नेसिस सां बि मां नज़र विझणु चाहियां थी, एंड स्पेसिफिकली कमिंग टुवर्ड्स रियल स्टेट बिज़नेस। असां वटि हिकु बिलीव आहे त तव्हांखे अगरि रियल स्टेट बिज़नेस जी तव्हांखे गेम सम्झ में अची वञे त तव्हां खां कामयाबु को माण्हू कोन्हे। छा हिन वक़्तु पाकिस्तान में रियल स्टेट जो जेको बिज़नेस आहे उहो उन उरूज ते आहे, उन तरीक़े सां हली रहियो आहे? जेका रियल स्टेट त सॼी दुनिया में हिकिड़े उरूज ते रही आहे ऐं रहंदी, पॉपुलेशन वधे पई, पर मक़सदु चवण जो आहे त गवर्नमेंट जी पॉलिसीज़ अहिड़ियूं टफ थी वियूं आहिनि ऐं त थोरी अनसर्टनिटी आहे पॉलिटिकली, का अहिड़ी का ख़बर नथी पए त मामला करे वञनि पिया, त उन करे टैक्सिस जेके वधाए छॾिया आहिनि, त उन्हनि जे करे थोरो अफेक्ट आयो आहे, पर उहो पॉलिसीज़ मटिबियूं रहंदियूं आहिनि, कंहिं टाइम में सडनली बहितर बि थी वेंदियूं, उमेदु आहे त मार्केट वरी पॉज़िटिव थी वेंदी, ऐं उमेदु आहे, उमेदनि ते दुनिया क़ाइमु आहे, दुनिया क़ाइमु आहे। अच्छा, तव्हां वाक़ई सही ॻाल्हि चई त असां वटि शायदि पॉलिसीज़ अहिड़ियूं आहिनि ऐं उन खां पोइ वाक़ई में हिकु मार्केट हूंदी जंहिंमें असांखे ख़बर हूंदी, पहिरीं रियल स्टेट जी मार्केट जी ॻाल्हि कई आहियां, की ख़बर हूंदी त ठीकु आहे, अगरि असांखे किथे सही जॻह ते सही अमाउंट लॻाइणो आहे त उहो तव्हांजे लैंड खां वधीक ॿी का शइ आहे कोन, बट हाणे उते बि का ख़बर नथी पए, हिते त बिल्डिंगूं किरायूं थी वञनि। मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु जेको बैंकनि जेको मार्कअप वधाए छॾियो आहे न, माण्हुनि जो इंट्रस्ट वधीक बैंकनि ॾे थी वियो आहे, छो जेकॾहिं उहे 2 करोड़ इन्वेस्ट कनि था त महीने में उनखे लख 100 लाख मिली वेंदो बैंक जे थ्रू प्रॉफिट, पर रियल एस्टेट में जेकॾहिं इन्वेस्ट कंदा त उनखे 50,000 महीने मिलंदा, उन करे थोरो इहा बि हिकिड़ी वजह आहे मेन। हा, हिकु ॿी वजह बि त असांखे साम्हूं आई न, त फलां गवर्नमेंट अचे थी उहा पोइ मना थी करे छॾे जी हे त आहे ई कोन, तव्हां कीअं तव्हां पूरी बिल्डिंग कीअं बीहारी आहे। हिकु त टैक्सिस ॾाढा वधाया अथनि ऐं माण्हुनि खे मुझाए छॾियो अथनि, त माण्हू हिकिड़ो FBR वैल्यू थींदो आहे, मार्केट वैल्यू, हिकिड़ो मार्केट वैल्यू FBR वैल्यू में गैप आहे। हाणे चवनि था उहो जेको गैप
गॾायूं हाणे माण्हू वटि एतिरा वाइट पैसा किथां आया? हा, एतिरा वाइट पैसा किथां आया? बिल्कुलु, इहो वाकई हिकु ॿियो सुवालु आहे। तॾहिं मूंखे लॻे थो नस्ला टावर जहिड़ा वाक़िया साम्हूं था अचनि। उहा त माण्हुनि सां नाजाइज़ी थी बिल्कुलु। उन में का अहिड़ी शइ न हुई जंहिंजे करे टावर किरायो हुयो। उन खां पोइ उनजो बिल्डर बि वीचारो मरी वियो। उते हिकिड़ी एरोस्टेस हुई रिटायर, उनजे जमा पूंजी उहा बि हुनजो बि हार्ट अटैक थी गुज़ारे वई। उहो त माण्हुनि सां ज़ुल्म थियो, उहो जेको सो ग़लति किरायो। हा, उहो ज़ुल्म तव्हांजी रियल स्टेट जी मार्केट खे बि मुंहिंजे ख़्याल में किथे न किथे उन इफेक्ट कयो आहे। बिकॉज़ पहिरीं त असांखे इहा ख़बर पवंदी त अच्छा ठीकु आहे, तव्हां फलां जॻह ते तव्हां अगरि वठो था त तव्हां ॾाढो रिस्क सां वठी रहिया आहियो, ख़बर न आहे उहो सही हूंदो या न हूंदो। बट अहिड़ियुनि जॻहुनि ते ऐं हेतिरनि एक्सपेंसिव तव्हांखे अमाउंट ॾियण खां पोइ, हेतिरे एक्सपेंसिव शयूं वठण खां पोइ बि जॾहिं तव्हां वटि का सर्टेनिटी न हुजे त पोइ माण्हू किरां वञे। सॼी ॻाल्हि इहा ई आहे न। हा, जेके इदारा आहिनि, मुंसिल इदारा आहिनि, जॾहिं उहा बिल्डिंग ठहे थी त क्लियरिफिकेशन ॾियनि, नोटिफिकेशन ॾियनि, माण्हुनि खे ॿुधाइनि भई हीअ ठीकु आहे, हिन में को मसइलो न आहे। जॾहिं बिल्डिंग ठही थी वञे त पोइ मसइला कढनि था। पोइ जेके वीचारा एंड यूज़र सफ़र उहे कनि था, जेके वीचारा पंहिंजी जमा पूंजी गॾु करे ऐं घर वठनि था। अहिड़ा वाक़िया थियनि था, नेशनल टावर जहिड़ा वाक़िया थियनि था। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, जॾहिं तव्हां बिल्डिंग ठहण जी ॻाल्हि था कयो त उहो त हिन तरफ़ त बिल्डिंग ॿिए तरीक़े सां ठहंदी आहे, पर हिते जॾहिं बिल्डिंग ठहण जी ॻाल्हि थिए थी त ज़ाहिर आहे उहा बिल्डिंग जेका सिंस तव्हां जॾहिं आई गेस तव्हां चवंदा आहिनि त तव्हांजे ॿार जेका ग्रोथ हूंदी आहे, उनजी हर शइ जेका ग्रोथ हूंदी आहे उहा मदर जी वॉर्म खां ई स्टार्ट थी वेंदी आहे। त उन ग्रोथ जे बारे में थोरो सो अवेयरनेस पंहिंजे नाज़रीन खे ॾियणु चाहियां थी। असां हमेशह ॿारनि जी हाइट ते, कलर ते, फिज़ीक ते असां ॻाल्हाईंदा आहियूं, पर डेंटल ग्रोथ जे बारे में आम माण्हू नथो ॻाल्हाए। थोरो सो उनजे बारे में बि ॼाणणु चाहियां थी, उनजे बारे में बि पंहिंजे नाज़रीन ताईं कुझु ॻाल्हियूं पहुचाइणु चाहियां थी त ॿारनि जी जेका डेंटल ग्रोथ आहे उन ते छा शयूं आहिनि जंहिंजे बारे में असांखे ख़्यालु रखिणो आहे। ॾिसो, असां में सिंधियुनि में इहा चवणी आहे, अक्सर पाण इहा चवणी छा वञे नोटिस कंदा आहियूं त ॿार असांखे लॻे थो त 6 महीने जो थींदो त ॾंद अचणु शुरू थी वेंदा आहिनि। ठीकु आहे, पोइ उनखे कुझु डायरिया, कुझु टेम्परेचर ऐं इहे शयूं ईंदियूं आहिनि। उहे इट्स अ नॉर्मल। त पेरेंट्स परेशान थींदा आहिनि त हाणे छा कजे, डॉक्टर वटि वेंदा आहिनि, एंटीबायोटिक्स वग़ैरह हे हो, इट्स नॉर्मल। तव्हां सिंपली जेके सिम्प्टोमेटिक ट्रीटमेंट बहितर त माण्हू हुनखे ॾे। 4-5 ॾींहंनि जी हिकिड़ो टाइम पीरियड हूंदो आहे जंहिंमें ॿारु थोरो अक्यूट इन्फेक्शन में हूंदो आहे। छो जॾहिं ॾंद गम्स मां निकिरंदा आहिनि त उहा जॻह थोरी इन्फ्लेम्ड थी वेंदी आहे। हाणे पाण ग्रोथ ते था अचूं त उहा ग्रोथ त ऑब्वियसली मदर वोम में ई स्टार्ट थी वेंदी आहे, पर उहा त असांखे ज़ाहिरी न हूंदी आहे। जॾहिं ॿारु वॾो थींदो, पैदा थींदो आहे, उनखे बुखार थींदो या दस्त उल्टी थींदी त असांखे ख़बर पवंदी आहे त भई वॾा चवंदा आहिनि त भई ॾंद अचनि था, इन करे तबियत ख़राबु थी पई। त इट्स बेटर त तव्हां उनखे सिम्प्टोमेटिकली पाण उनखे फॉलो कयूं। सिंपली जेके असांजूं पैरासिटामोल वग़ैरह आहिनि इहे ॾियूं। उन खां पोइ डेंटिस्ट्री में सभिनी खां बहितर इहा हिकिड़ी बेस लाइन आहे हिकिड़ी इहा त ॿार जो जॾहिं ॾंदु फस्ट टाइम इरप्ट थिए थो न, त जीअं तव्हां पीडियाट्रिशियन वटि विज़िट था कयो त डेंटिस्ट वटि बि विज़िट कयो। ठीकु आहे, असां वटि वॾनि में त इहा ओरल अवेयरनेस घटि आहे, पर ॿारनि में बि तमामु घटि आहे। छो त असां वटि हिकिड़ी इहा मिथ या डेलेमा आहे त ये तो दूध के दांत गिर जाएंगे, ये इतने इम्पोर्टेंट नहीं है। पर असल में इम्पोर्टेंस उन टाइम खां ई शुरू थी थिए जॾहिं हिकिड़ो ॾंदु इरप्ट थो थिए। बिल्कुलु बिल्कुलु। ठीकु आहे, ज़िंदगी में काफ़ी शयूं आहिनि, करियर में आहिनि, लाइफ में आहिनि, मल्टीपल टाइम मिलनि थियूं, पर ॾंद सिर्फ़ु 2 दफ़ा था मिलनि लाइफ में। हिकिड़ो बेबी टीथ जेके मिलनि था, उहे शुरू थियनि था 6 महीननि खां। ठीकु आहे, ऐं तक़रीबन हलंदे 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 जेको आहे उहो 10-12 सालनि ताईं उन्हनि जा कुझु ॾंद हूंदा आहिनि, कुझु किरी पवंदा आहिनि, उन खां पोइ परमानेंट ईंदा आहिनि। जेकॾहिं परमानेंट ॾंद विया त पोइ असांखे पोइ डेंटिस्ट कमु ईंदो आर्टिफिशियल ॾंद लॻाइण। सही आहे। ॿारनि में प्रॉब्लम्स अॼुकल्ह कॉमन इन करे थी विया आहिनि, उन्हनि जी ग्रोथ इफेक्ट थी थिए, छो त असां वटि ॿार हिते स्नैक्स था खाइनि इलाही, कैंडीज़, टॉफ़ीज़, ऐं पर्टिकुलरली नंढनि ॿारनि में बॉटल फीडिंग। बॉटल फीडिंग जो इलाही ट्रेंड आहे। ऐं असांजूं काफ़ी अहिड़ियूं स्टडीज़ थियल आहिनि मेडिकल साइड से, पीडियाट्रिशियन सां बि ऐं डेंटिस्ट सां बि असांजी। त मुंहिंजी जेका स्पेशलिटी आहे उनमें पीडियाट्रिक डेंटिस्ट्री बि अचे थी। त मां तव्हांखे ॿुधायां त रिसेंटली हींअर 4 सालनि जो ॿारु ऑपरेट कयो OT में, उन जा 13 ॾंद असां उनखे पूरो कंप्लीट बेहोश करे उनखे एनेस्थीसिया में उन जा 13 ॾंद ट्रीट कया आहिनि।
छो त मल्टीपल प्रॉब्लम्स आहिनि, ॿार कोऑपरेट ई नथा कनि। नथा कनि, ट्रू। ठीकु आहे, पहिरीं असांजी इहा स्ट्रेटेजी हूंदी आहे त 4-5 सालनि जो ॿार लोकली असीं डेंटल यूनिट ते ट्रीट कयूं। पर जॾहिं पेरेंट्स परेशान आहिनि, ॿार तकलीफ़ में कुझु खाए पीए नथो, त पोइ असांखे मजबूरन अंडर एनेस्थीसिया करणो थो पए, जेको सेफेस्ट मेथड आहे। ईअं न आहे त सेफ आहे बिल्कुलु, पर प्रॉब्लम थियो छो? सही, ॿार खे त अकुल न आहे न, ग़लती पेरेंट्स जी आहे। बिल्कुलु, नंढ खां वॾे ताईं ग़लती पेरेंट्स जी हूंदी आहे, त तव्हां हुनखे कीअं गाइड कंदव? पहिरीं ॻाल्हि आहे त तव्हां हुनखे कैंडीज़, टॉफ़ीज़, स्नैक्स इहे न ॾियो, मल्टीपल जूसिस न ॾियो। ठीकु आहे, इहे वर्थ टू यूज़ इट न आहिनि। बॉटल फीडिंग त प्रोहिबिटेड आहे। मदर्स छा कंदियूं आहिनि, सॉरी टू से, मदर्स छा कंदियूं आहिनि त जॾहिं राति जो ॿारु जाॻंदो आहे, बोटल मुंहुं में हई, पाण बि सुम्ही रही, बोटल ॿार जे मुंहुं में पई आहे, ॿार बि सुम्ही रहियो। त हाणे जेका मिल्क जे अंदरि आहे न, उहा वॾी शुगर हूंदी आहे नॉर्मली। उहा शुगर कंटिन्यूअसली ॾंदनि सां कॉन्टेक्ट में हूंदी आहे, इन करे ॾंदनि में कैविटीज़ थी पवंदियूं आहिनि। त जॾहिं प्राइमरी ॾंदु जेको बेबी टूथ अॻु में किरंदो आहे, त उनजा इफेक्ट्स ग्रोथ ते अची वेंदा आहिनि। सही, ॾंदु न आहे, ॿारु खाईंदो पीअंदो न, ॿार जी हाइट न वधंदी, ॿार जो वेट न वधंदो। सही। सो असांखे ख़्यालु जेको आहे उहो इन्हनि इनिशियल स्टेजिस ते रखिणो आहे, बजाए जो असां प्रॉब्लम अचण खां पोइ असां उन जे बारे में सोचूं। त असां स्टार्टिंग में ई तव्हां सही चयो, जीअं असां ॿिनि डॉक्टर्स जी असां वटि विज़िट कंदा आहियूं, उहो हिकु असां वटि कंहिं डेंटल सर्जन वटि बि असांखे विज़िट करणु ज़रूरी आहे, अगरि तव्हां पंहिंजे ॿारनि जा ॾंद हेल्दी चाहियो था ऐं लॉन्ग टर्म लाइ हेल्दी चाहियो था। ख़ैर जी, प्रोग्राम जो टाइम ख़तमु थियो आहे। थैंक यू सो मच डॉक्टर साहिबु असां गॾु हुजण जे लाइ। थैंक यू सो मच तव्हांजो बि सारंग साहिबु असां गॾु हुजण जे लाइ। तव्हांखे ॾिसी उहे लाशारी साहिब जूं उहे यादियूं जेके असां पढ़ियूं आहिनि, असां ॿुधियूं आहिनि, उहे कहाणियूं हिकु दफ़ो ॿीहर अखियुनि जे आॻो ताज़ो थी वियूं। थैंक यू सो मच असां गॾु हुजण जे लाइ। नाज़रीन, इंशाल्लाह वरी तव्हां सां मुलाक़ात सुभाणे कंदासीं, ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु, ॿियनि महिमाननि सां गॾु, ॿियनि उन्हनि हक़ीक़तुनि सां गॾु जेके ज़िंदगी में हली रहियूं आहिनि। इंशाल्लाह मिलूं था सुभाणे। तेसिताईं असां सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।